मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे मेज़बान सारंग जो पारां अव्हांखे भलीकार। अॼु 2 मई सिंध जे क़ौमी दानिशवर ऐं मज़ाहमती शाइर साईं खाकी जो जी वरसीअ जो ॾींहुं आहे। अॼु की हीअ पहिरीं वरसी सिंधी अदबी संगत हैदराबाद शाख पारां सिंधी अदबी संगत जी मरकज़ी सेक्रेटरीट हैदराबाद में मल्हाई पई वञे। अचो त अव्हांखे उन प्रोग्राम ॿुधायूं। रोहल फ़क़ीर, बेदल फ़क़ीर, अमल फ़क़ीर ऐं इन सां गॾोगॾु जेको बि क्लासिकल वरसो हो उहो क्लासिकल वरसो शाइरी जो हुन तमामु गूढ़े नमूने सां मुतालियो कयो। हुन मूंखे हिकिड़े दफ़े ॿुधायो पिए त मूं लोक अदब जा इहे सभु किताब उन दौर में जॾहिं अदबी बोर्ड में शाया थिया, लोक अदब सॼो कहाणियूं, वाक़ियाती बेत डॉक्टर नबी बख्श बलोच मुरतब कया, उहे सभु मूं पढ़ी छॾिया हुआ। त हुन जो लोक अदब जो मुतालो, हुन जो क्लासिकल अदब जो मुतालियो, हुन जी ज़िंदगी ख़ुदि उन जो मुतालियो, छाकाणि त हुन जिन माण्हुनि ते लिखियो आहे उन्हनि पोरियत माण्हुनि ते, उन्हनि मिसकीननि ते, उन्हनि धनारनि ते, उन्हनि पवारनि ते, उन्हनि गंवारनि ते हू पाण उहा ज़िंदगी हुन पाण गुज़ारी। इन करे हुन वेझो खां ज़िंदगी जे ज़िलतुनि खे ॾिठो ऐं इन जे करे ई हुन पुख़्तगी सां पंहिंजी शाइरी में उनखे पोर्ट्रेट करण में कामयाबु वियो आहे। पाण खे हाणे आज़ादु घुरिजे वतन जेको हुनजो 70 जे ॾहाके जो हिकिड़ो नज़्म हुयो, तवील नज़्म हुयो, जेको हुन ख़ासि तौर ते बनियूंट जे दौर में सिंध जी जेका सुञाणप ख़तमु कई वई उन जे रद्द अमल में हुन उहो तवील नज़्म लिखियो। वरी ॿियो तवील नज़्म हुन लिखियो 1983 में आसण जन आरेज, उहो ख़ासि तरह सां खाकी साहब जो आसण जन आरेज उहो 83 जी तहरीक जे MRD जे मूवमेंट्स में जिन किरदारनि हिसो वरितो ऐं जिन ॻोठनि हिसो वरितो, जिन इलाइक़नि हिसो वरितो ऐं उनखे सभु सॼे उन टिके नज़्म में शामिलु कई। त खाकी जी नज़्म लिखण में खाकी खे हिकिड़ी महारत हासिलु हुई ऐं ख़ासि तौर ते टिगो नज़्म। साईं इब्राहिम जो साहब चवंदो हुयो त शाइरनि खे सभिनी खे उत्साह ॾींदो हुयो त टिगा टिगा नज़्म लिखो ऐं उन्हनि टिगनि नज़्मनि जे ज़रिए पंहिंजी सोच फ़िक्र जो इज़हार करणु ज़रूरी आहे, छाकाणि त अलामतुनि सां ऐं मुख़्तसिर पिणे सां असांजा माण्हू उहा ॻाल्हि तफ़सील सां नथा सम्झनि। इन करे खाकी साहब काफ़ी इन ते इहे ॿई जेके किताब आहिनि उनजा टिगनि नज़्मनि वारा उहे तवील आहिनि ऐं उहे ॾाढा कराइता आहिनि ऐं पिराइता आहिनि। पर ख़ासि तरह खाकी जी जेका शाइरी में सुञाणप आहे उन में बेत ऐं वाई में हुन कमाल करे ॾेखारियो आहे। हुन पंहिंजो शाइराना फ़न जो हुनजो भरपूर इज़हार असांखे हुनजे बेत ऐं वाई में मिले थो। मुंहिंजे ख़्याल में ऐं उन ते दोस्तनि लिखियो बि आहे ऐं खाकी पाण बि उनजो इज़हार कयो आहे त उन्हनि बेतनि ऐं वायुनि में, छाकाणि त ॿई क्लासिकल सिन्फ़ूं आहिनि ऐं उन्हनि क्लासिकल सिन्फ़ुनि में क्लासिकल जज़्बनि खे, क्लासिकल किस्सनि खे उन्हनि जो इज़हार ज़रूरु कयो आहे, पर उन्हनि में उन क्लासिकल में हुन जिदत पैदा कई आहे खाकी साहब। जेकॾहिं मारी ते लिखियो आहे त उन में बि जिदत पैदा कई आहे, जेकॾहिं ससी ते लिखियो आहे त उन में बि जिदत पैदा कई आहे। मां हिकु ॿ वाई हुनजी तव्हांजो आॾो पेश कंदुसि, जा मां ख़बर पए थी त खाकी
में केतिरो न भरपूर नमूने सां इहा ॻाल्हि हुन वटि मौजूदु हुई। खाकी जी हिकु वाई आहे, पंहिंजो नींहुं नचे शाल बचे, पंहिंजो नींहुं नचे शाल बचे कारी हर जे डंग खां, पंहिंजो नींहुं नचे शाल बचे कारी हर जे डंग खां, छोरीअ घुंघरू पेर में, छोरीअ घुंघरू पेर में आधी राति अचे शाल बचे कारी हर जे डंग खां, वींदे वागूअ वात मां, वींदे वागूअ वात मां सुहिणी हेल कचे शाल बचे कारी हर जे डंग खां। हाणे हिते सुहिणी जो जेको इज़हार आहे, सुहिणी जो हू क्लासिकल अयाज़ बि कयो आहे ऐं ॿियनि शाइरनि बि कयो आहे, पर खाकी मुनफ़रद नओ में हिन में वाई में पंहिंजे क्लासिकत में हिकिड़ी नवान पैदा थो करे। पंहिंजे गीत संगीत सां महफ़िल जित मचे शाल बचे कारी हर जे डंग खां, खाकी पंहिंजे ख़्याल सां जेको रंग रचे शाल बचे कारी हर जे डंग खां। त खाकी इन क़िस्म सां पंहिंजे वायुनि में एॾियूं भरपूर वायूं लिखियूं आहिनि ऐं वाई में हू पंहिंजो भरपूर इज़हार करे थो, उन में पंहिंजे ख़्यालनि जो बि इज़हार करे थो। मसलन हीअ त क्लासिक जो इज़हार आहे, पर जदीद ख़्याल खाकी कीअं पेश थो करे, आज़ादी इंसान घुरे थो, आज़ादी इंसान जो बुनियादी हक़ आहे आज़ादी फ़िक्र जी, सोच जी, हर तरह जी आज़ादी। त उन जे मुतलिक़ चए थो आज़ादी इंसान घुरे थो, आज़ादी इंसान मिटीअ मान मथां सभ खां, मिटीअ मान मथां सभ खां आंदो सू ईमान घुरे थो आज़ादी इंसान। अर्श छॾे इंसान अॼोको, अर्श छॾे इंसान अॼोको, भूओं मथां हो भान घुरे थो आज़ादी इंसान। त आज़ादी जे मुतलिक़ इन नमूने सां जदीद ख़्यालनि जो इज़हार करे थो। खाकी वटि न रुगो पुराणी क्लासिकल ॿोली आहे, सादी सवली ॿोली आहे, क्लासिकल इज़हार आहे, पर हुन वटि ख़्याल सभु जदीद आहिनि। उहो आज़ादी जे फ़िक्र जो हुजे या पोरियत जी सोच जो हुजे। पोरियत पंहिंजो पालींदड़ सारे जग जो सिरजणहार, यानी इन में केॾो हुन वटि तारीख़ी शऊर आहे त हिन काइनात जो सिरजणहार हिकिड़ो पोरियत ई आहे। ऐं हू ॿुधाए थो त हीअ दुनिया जेका आहे उहा ढगे जे सिंग ते बीठल न आहे, पर हीअ दुनिया उन पोरियत ते बीठल आहे। उन शेर जो इज़हार ईअं करे थो त पोरियत पंहिंजो पालींदड़ सारे जग जो सिरजणहार, हीज हैज करे हू हर खे काहे, हैज करे हू हर खे काहे, पोख लुणे लाभारा लाहे, उजरे अन जो करे अंबार, पोरियत पंहिंजो पालींदड़ सारे जग जो सिरजणहार। सघ असांजी साह असांजो, सघ असांजी साह असांजो, पोरियत में वे साह असांजो, ढक ढकींदड़ ढकणहार। पोरियत खे ई ढकणहार ऐं ढकींदड़ हू सॾे थो। इहो एॾो आला ख़्यालु आहे। रातियां ॾींहं अंग उघाड़े, रातियां ॾींहं अंग उघाड़ी खपुर लुंडियूं ला, रातियां ॾींहं अंग उघाड़े खपुर लुंडियूं लाह लताड़े, खाकी पंहिंजो खलकणहार सारे जग जो सिरजणहार, पोरियत पंहिंजो पालींदड़। त इहो सिरजणहार, खलकणहार, ढकणहार हिकु नए ज़ावे में नई सोच सां खाकी उनजो तमामु भरपूर इज़हार करे थो। खाकी जो बैत बि तमामु उन मां हिकु ॿ बैत पढ़ी ऐं मुख़्तसिर तौर ते सैंपल तौर ते तव्हांजा अॼु पेश कंदुसि। उन दौर में जॾहिं माण्हुनि खे बिल्कुलु ॼटि सम्झो पियो वियो, 83 जे ज़माने में हुन ई लिखिया नज़म, ऐं मुल्क जे अंदरि आम आवाम खे, आम माण्हू खे जंहिं नमूने सां उनजी तज़हीक थी रही, उन जे जवाब में खाकी हिकिड़ा बैत लिखिया जेके तवील बैत हुआ, जेके उन दौर में बि छपिया। तोजे ॼाता ॼट, तोजे ॼाता ॼट से माण्हू सभु मलूक। अॼु असांजा पढ़ियल लिखियल माण्हू ऐं आलिम माण्हू त आम माण्हू खे तमामु उहो सम्झनि था त उहो को ॼण बेसम्झ आहे, ॼट आहे, जाहिल आहे, ऐं वॾा वॾा मुख़्तलिफ़ पढ़ियल लिखियल माण्हू खां सवाइ बि ख़ासि बादशाही सोच रखंदड़ माण्हू बि उहे इन ॻाल्हि जो वक़्तु वक़्तु इज़हार कंदा रहिया आहिनि। पर खाकी साहिबु हिकु शाइर आहे, हू इन शइ खे हिन नमूने सां बयानु करे थो। तोजे ॼाता ॼट से माण्हू सभु मलूक, तन जी साख सलूक मुल्क घणे ई मोहिया। तोजे ॼाता ॼट से राजन जा रखवाल, तोजे ॼाता ॼट से राजन जा रखवाल, सदा कन साणे असां भलायूं ऐं भाल, ही मारू ऐं माल आहिनि तन जे आसरे।
तोजे जाता जट से आहिनि अकुलमंद, तोजे जाता जट से आहिनि अकुलमंद, अॻियां तिन जे बंद ॿधी ॿधबा केतिरा। तोजे जाता जट से अकुल सदा वीर, सहन सदाई सिंध लाइ महमीज़ू महमीर, तिन जे ज़ंग ज़मीर कॾहिं चाढ़ियो कीन की। तोजे जाता जट से गैरत जा पुतला, तोजे जाता जट से गैरत जा पुतला, सावा सिंध सलाह ॼमंदे आहिनि जाम से। सो इन नमूने सां उन जा बेत आहिनि, उन बेत में हिकिड़ा आला ख़्याल बि आहिनि ऐं हिकिड़ो सादड़ो माण्हू, सादी ज़िंदगी ऐं पोरियत माण्हू जंहिं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, पंहिंजनि शाइरी में पंहिंजनि आला ख़्यालनि जो इज़हार कयो। रस्मी तरह उन थोरी तइलीम हासिलु कई, पर खाकी साहब 3 किताब लिखिया। कुझु दोस्तनि उन किताबनि जो ज़िक्र कयो, उन्हनि में ख़ासि तरह शाइरी जा किताब उन जा इहे आहिनि, इन खां सवाइ जिन जो ज़िक्र थियो। ऐं इन खां सवाइ अदब ते ॿिया किताब, ख़ासि तौर ते खाकी जो तनक़ीदी अदब ते जेको किताबु आहे, तरक़ी पसंद अदब जा मयार, उहे अॼु जे जदीद अदीब जे लाइ इंतिहाई हिकिड़ो सुहिणो उहो हिकिड़ो किताबु आहे, जंहिंमें जदीद अदब ऐं तरक़ी पसंद अदब जा उन मयार ॿुधाया आहिनि त अदब उहो बहितर आहे जेको अवाम सां जुड़ियल हुजे, जेको ज़िंदगी सां गॾियल हुजे ऐं लाॻापियल हुजे। इन खाकी जा उहे 3 किताब ऐं इन खां सवाइ तर्जुमे वारो पासो बि खाकी जो आहे। खाकी इंतिहाई ॾुखियनि मौज़ुनि ते तर्जुमा बि कया, ख़ासि तरह सत्य हसन साहब जो किताब वेगणप जो फ़िलसफ़ो हुननि तमामु हिकिड़ो सुठे नमूने सां तर्जुमो कयो। सो खाकी साहब जो जेको इल्मी ऐं अदबी ऐं अकुली पोरियो आहे उहो सदाईं ज़िंदा रहंदो ऐं खाकी जा ख़्याल जेसि ताईं ज़िंदा आहिनि, फ़िक्र जेसि ताईं ज़िंदा आहे, खाकी ज़िंदा रहंदो। महिरबानी। दोस्तों, हाणे आउं गुज़ारिश कंदुमि मोहतरम इमदाद चांडे खे तो अचे पंहिंजे ख़्याल में। अॼु असां गॾु थिया आहियूं सिंध जे हिकिड़े मायानाज़ शाइर, ऐं सिर्फ़ु शाइर न, पर मां सम्झां थो उनखे त हू बुनियादी तौर ते हिकिड़ो सियासी दानिश्वर बि हुयो, कारकुन बि हुयो। ऐं सिंध में अहिड़ा तमामु घटि माण्हू आहिनि जेके एॾे गैर मामूली ज़हन रखंदड़ हुया, पर उन्हनि सेल्फ मेड माण्हूअ वांगुरु पंहिंजी महिनत ऐं पोरे जे ज़रिए पंहिंजो गुज़र सफ़र कयो। अदब ऐं दानिश खे ऐं पंहिंजी दात खे विकिरे जो सामान खाकी जो कॾहिं कोन बनायो, पर पंहिंजी दानिश ऐं दात जे ज़रिए हुन हिन धरतीअ खे जाॻाइण लाइ, जिते शेख अयाज़ जो आवाज़ आहे ऐं जिते न्याज़ हमायूनी आहे, जिते असांजा उस्ताद बुखारी आहे, उते खाकी जो योग आहे। बुनियादी तौर ते हू हिकिड़ो जेकॾहिं ग़रीब हुयो, महिनत कश हुयो, ऐं मां सम्झां थो त इहो हिकिड़ो मिसाल आहे खाकी जो त कीअं पोरे ऐं महिनत जे ज़रिए पंहिंजनि उन्हनि सलाहियतुनि खे बि ज़ाहिर करे सघिजे थो जेकॾहिं उहे इंसान जे अंदरि मौजूदु आहिनि। ऐं हुन पंहिंजी असांजे जेको इलाइक़ो जिते असांजो वास्तो आहे खाकी जो सकरण जो, त हुन ज़ाती तौर ते मां पाण संदुसि अहसानमंद आहियां त उन जे किताबनि मां, लाइब्रेरी मां, उन जे बहसनि मुबाहिसनि मां असां मुस्तफ़ीज़ थियासीं। ऐं उन्हनि ॾींहंनि में जॾहिं असांजे पुठियां ज़िया जे ज़माने में पुलिस ऐं इहे जासूस फिरंदा वठंदा हुया त असांखे लिकण जी जाइ खाकी जो घर हूंदो, तॾहिं अञा संदसि फैमिली उते शिफ्ट न थी, पर जेसि ताईं खाकी अकेलो त उते कॾहिं न को न को रूपोश जेको माण्हू आहे या कारकुन आहे उहो ज़रूरु उते मौजूदु हूंदो। त हुन पंहिंजे मतिलबु जेको बि हुन जे वस में हुयो, हुन सिंध जे क़ौमी ऐं सिंध जी तरक़ी पसंद तहरीक जे लाइ हुन पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा कयो। बहसनि मुबाहिसनि में जज़्बाती ज़रूरु हुयो ऐं तमामु अजीब ग़रीब क़िस्म जी जज़्बात तॾहिं थींदी जॾहिं कंहिंखां इंटरव्यू वठंदे, जेकॾहिं इंटरव्यू वारे जो जवाबु पसंदि न आयुसि त बि उन सां जज़्बाती थी वेंदो। त अहिड़े क़िस्म जी हुन में इहो
पंहिंजा सेंटिमेंट हुयो बिल्कुलु। ऐं उनजो सबबु मुंहिंजे सम्झ में जेको अचे थो त हू हिकिड़ो ईमानदार माण्हू हो ऐं हुन धोखेबाज़ी ऐं ठगी जे ज़रिए जेको आहे सो न कॾहिं ठगीअ जे ज़रिए कमाई, न कॾहिं ठगीअ वारी सियासत कई। छाकाणि त हिकिड़ी आदर्शवाद जेके वादी इंसान हूंदा आहिनि उन्हनि में सच चवणु ऐं जेकॾहिं हुन जे ख़्यालनि जे बरक्स का ॻाल्हि हूंदी त बिल्कुलु उन ते हू सख़्तीअ सां रिटेलिएट कंदो हो। पोइ असां विढ़ंदे बि गॾु हूंदा हुआसीं ऐं छो त जेकॾहिं नज़रियाती तौर ते कुझु डिफरेंसिस हूंदा त हू पंहिंजे जेको हिकिड़ो हुनजे ज़हन में, जीअं सारंग हिते ॻाल्हाए वियो त कम्यूनिस्टनि जे बारे में, त कम्यूनिस्ट खे हिकिड़ो अछूत नसुल कोन्हे जंहिंसां हरूभरू हुनखे का एलर्जी हुई, पर हिकिड़ो इख़्तिलाफ़ राय जेका आहे उहा उन सां कम्यूनिस्टनि ऐं नेशनलिस्टनि जे विच में, रिवायती जेको क़ौम परस्तनि जे विच में हिकिड़ो इख़्तिलाफ़ राय रहंदो आहे। उन में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हुआ। हिकिड़ा उहे आहे जीअं रसूल इज्तिबो ऐं असां इख़्तिलाफ़ रखंदे बि कोएग्ज़िस्ट कंदा हुआसीं, हिक ॿिए सां ताउन कंदा हुआसीं। ऐं कॾहिं वरी खाकी जोए जहिड़ा हुया जेके बर्दाश्त न कंदा, पर उनजो मतिलबु इहो न हुयो त हू नफ़रत कंदो। हुन वटि डिस्कशन हुयो, हुन वटि सबूत हूंदा, हू पंहिंजे हिकिड़ो मुताले जे बुनियाद ते हिकिड़ो डिस्कशन कंदो, बहस मुबाहिसो कंदो। अॼुकल्ह असां वटि त बहस मुबाहिसो ई कोन थो थिए, छाकाणि त माण्हू कुझु जेकॾहिं पढ़नि बि था त अलाए छा था पढ़नि, ऐं उहो पढ़ण वारी ॻाल्हियूं जेके आहिनि असां कॾहिं बहस मुबाहिसे में नथा आणियूं। त इन जे करे खाकी जो हिकिड़ो असां पाण हुन जा हिकिड़ो त ॻोठ जा इलाइक़े जा बि आहियूं ऐं असां हुन जे जेके ख़ूबियूं ऐं जेके गुण आहिनि उहे महसूसु कया, ज़ाती तौर ते मुशाहिदो करे असां उन बुनियाद ते मां इहो चई सघां थो त खाकी हिकिड़ो इंतिहाई ईमानदार ऐं हिकिड़ो इंतिहाई गहरी सम्झ जी जेका आहे सा कोशिशि करणु, इहा वॾी ॻाल्हि आहे जेका खाकी में मूं ॾिठी। त हू कोशिशि कंदो हो त वधीक गहराई सां मुतालो करे ऐं शयुनि खे ॼाणे। आम तौर ते असां ॾुखियुनि ॻाल्हियुनि खे, ॾुखियुनि बहसनि मुबाहिसनि खे न वठंदा आहियूं, पर खाकी में इहा हिकिड़ी ख़ूबी हुई त हू जेके बि अहिड़ा मसइला हुया, मसइलनि इहो अॼु बि इहो हिकिड़ो अहम सुवालु आहे त असां जेको सिंध जे बुनियादी छोटकारे जो कहिड़ो रस्तो आहे। इहो हींअर बि हिकिड़ो अहम सुवालु आहे त सिंध कीअं छोटकारो माणे सघे थी, कीअं पंहिंजी उहा हैसियत ऐं पंहिंजी उहा तारीख़ी वजूद माणे सघे थी जेको तारीख़ में उनखे हासिलु रहियो आहे। त इन जे करे खाकी जी मोहबत जो, खाकी जी शाइरीअ जो महवर ऐं मर्कज़ जेको आहे सिंध जी धरती हुई। सिंध खे हू हिकिड़ी आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार मुमलिकत तौरु ॾिसण जो क़ाइल हुयो ऐं इन जे करे हुन शहर आफ़ाक़ पंहिंजो जेको नज़्म आहे हुनजो पाण खे हाणे आज़ादु घुरिजे वतन, मां सम्झां थो त उहो हुनजो हिकिड़ो अहिड़ो शाहकार आहे जेको आज़ादीअ जो हिकिड़ो अहिड़ो पैगाम आहे जेको असांजे माण्हुनि में, असांजे नौजवाननि में उहो जोश जज़्बो हींअर बि पैदा करे थो। हींअर बि उहे अहसास पैदा थियनि था त असांजी धरती, असांजो वतन ग़ुलाम छाजे करे आहे। सो अॼु उन खे ख़िराज तहसीन पेश कंदे असां सभई इहो हिकिड़ो असांखे अज़्म करणु घुरिजे ऐं असांजे नौजवाननि खे, ख़ासि तौर ते नौजवान शाइरनि खे ऐं नौजवान सियासी कारकुननि खे, त उहे इन्हनि मिसालनि मां सिखनि ऐं अहिड़ा मिसाल बणजण जी कोशिशि कनि जिन वाक़ई पंहिंजो नूर निचोए, पंहिंजो इल्मु बि हासिलु कयो ऐं पंहिंजी इनक़लाबी सियासी जिदोजहद बि कई, पंहिंजी क़ौमी जिदोजहद बि कई, पर उन में उन्हनि जी ज़ात जेका आहे उन जो पोरियो उन्हनि जी महिनत शामिल हुई। अॼु असां घणो करे असां वटि जेको आहे पैरासाइटिक या पैरासिटिक हिकिड़ा जेके आहिनि उहे ट्रेंड्स वधी विया आहिनि। असां मुफ़्तखोरी जे बुनियाद ते शोहरत बि चाहियूं था ऐं उन खां पोइ उन जे बुनियाद ते असां मशहूरी बि चाहियूं था, उन जे बुनियाद ते असां जेको आहे पंहिंजो पाण खे वॾो माण्हू साबित करण जी कोशिशि कयूं था। पर खाकी जो जेको मिसाल आहे उहो मिसाल हिकिड़े अहिड़े महिनत कश इंसान जो आहे जेको हिकिड़ो इंटेलेक्चुअल बणिजे थो। इहो चवणु त सिर्फ़ु दानिश्वर जेके आहिनि से शायदि के पंहिंजे छा चवंदा आहिनि
पढ़ियल लिखियल फैमिली जे पस मंज़र मां पैदा थी सघंदा ईअं कोन्हे। हिकिड़ो हारीअ जो पुटु बि हिकिड़ो दानिश्वर थी सघे थो, हिकिड़ो बहितरीन ऐं अज़ीम शाइर थी सघे थो, ऐं खाकी जो हुयो हुनजो ऐं बुद्धा जो हुयो मिसाल। ऐं हुनजो तव्हां ॾिसो त जेका शाइरी आहे, किन जीअं चए थो त किन आफ़ाक़ी ईमान वरितो, किन गीता जो आहे ज्ञान वरितो, पर मूंखे मुंहिंजी माउ मिठी ऐं धरती तुंहिंजी धूड़ वणी। इहो हुनजो जेको तसवुरु आहे पंहिंजी धरतीअ जे बारे में। ऐं थोरो हुनजी जेका पोइट्री आहे उनमें उनजी हिकिड़ी पंहिंजी जेको इन्फरादियत आहे उहा तव्हांखे बैत में बि नज़र ईंदी, वाइन में बि नज़र ईंदी। ऐं उन जूं ख़ासि करे तशबीहूं मां ॿ टे तव्हांखे उन बैत उनजा पढ़ी ॿुधाईंदुमि त वायूं छॾ वञण जूं आहे थी आधी, खाकीअ खे खाधी पातल तुंहिंजे प्यार जी। हाणे तव्हां ॾिसो त खाधीअ जी तशबीह खे हुन कहिड़ी ख़ूबसूरती सां हिकिड़े बैत में समायो आहे। खाधी जेका हूअं बि हिकिड़ो इनकलाबी माण्हुनि जो वेस आहे, तारीख़ में रहियो आहे। जवाहरलाल नेहरू ऐं अबुल कलाम आज़ाद, गफ़ार ख़ान, साईं GM सैयद अलाए पाती या न पाती, साईं मुमकिना पाती हुजे, इहो हिकिड़ो उहा जेका माना ड्रेस आहे या जेका लिबास खे बि हुन कीअं ख़ूबसूरती सां आंदो आहे। हिन में हिकिड़ो बैत अथसि, दिलि जा आहे दाता ख़्यालनि मंझि खुपी वई, दिलि जा आहे दाता ख़्यालनि मंझि खुपी वई, सुर्क पीअण लाइ सूंहं जी आयूं अॼु आता, खाकी जीअं खाता कई तोसां खेद में। खाकीअ जीअं खाता, जीअं रांदि में खापी वञणु, इनखे हुन अहिड़ी ख़ूबसूरती सां हिन में इस्तेमालु कयो आहे। हिकिड़ो ॿियो अथसि त ख़्याल खाकीअ जा ख़ाम नाहिनि पिरी, तो जिहा जॾ में जाम नाहिनि पिरी, सूंहं तुंहिंजीअ जो सूंहं सॼण थो खणा। हाणे ख़ाम ऐं जाम खे बि हुन अहिड़े नमूने सां ॾाढी ख़ूबसूरती सां इस्तेमालु कयो आहे। काफ़ी दोस्त वेठा आहिनि, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच। मोहतरम दिलशाद भुट्टो साहब के गुजारिश है तो मत स्टेज अचो। मोहतरम जब्बार तासीर की गुजारिश करूँ तो पंहिंजो मुख़्तसर ख़्यालनि जो इज़हार तव्हांखे। निमाणो नेहथो सादो इंसान असांजो खाकी जोयो, उन ते मूं ॿ अखर लिखिया आहिनि ऐं उन खां पोइ मुंहिंजी उन सां जेका वापसि रही उन ते बि मां ॻाल्हाईंदुसि। पर बहितर आहे त निहायती इज़त ऐं एतिराम सां डॉक्टर काज़ी ख़ानम साहब मूंसां गॾु वेठल हज़रात हेठि पिंडाल में आले कलम अदीब दानिश्वर मुंहिंजो माउ भेणियूं जूं अदूं तव्हां सभिनीनि खे जवाहर तासीर शुक्र सलाम अर्ज़ु करे। अॼु संदसि जी पहिरीं बरसी आहे। काल संदसि बा ताज ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी मूं नाची जे दर ते अची काकीअ जो ख़्यालु किताब ॾिनो ऐं बरसीअ ते अचण जी दावत ॾिनी। अक्सर बीमार रहण बावजूदि मूंखे पक जारी त आउं पाण खणाए ज़रूरु ईंदुसि। वाइदे मूजिबि अॼु अची हाज़िर थियो आहियां। हीअ किताबु इहो खाकीअ जो ख़्यालु मारे में फ़क़रनि पारां ॿिए छापे तौर साम्हूं आयो आहे। इदारे तरफ़ां लिखियल ॿ अखर क़ाबिल तारीफ़ आहिनि जिन खे पढ़णु घणो कुझु ॻाल्हाए सघिजे थो। संदसि न्याणी सिंधू जोड़ियो पारां हिकु थीर जी पीउ खे भेटा पढ़ण सां अखियुनि में पाणी अची वञे थो। हूअं त सभु कुझु साॻियो आहे, तोखां सवाइ न ख़ुशी ख़ुशी थी लॻे, तोखां सवाइ दिलि जूं सभु ॻाल्हियूं बेमानाऊं थियूं लॻनि, तोखां सवाइ मुंहिंजो को बि ग़म गुज़ार न आहे। साल प्या तब्दील थियनि पर तोसां मोहबत जो तब्दील कॾहिं न आहे थियणी। बाबा तूं केॾांहुं हुयो भई, इहा तारीर बि सिंधू जोए जी न्याणी जा सुता सूर जाॻाए थी विझे। केॾो न माना थिए शाह साईं जे बैत सां पुॼाणीअ जी आहे। जे तूं दूर दूर सो सदा आहे तो साण तूं लाल लतीफ़ चए मुंशे थी मादूर मंझा पियनि परूर तो मंझाइनि तकियो। धरती असांजी नंढड़ी
धरती जोयो, आज़ादी जोयो, इरफान जोयो, जो लिखनियूं बि फुटल फट उॾड़े थियूं विझनि। मानवारा दोस्त साथ हैदराबाद जो बागुल सेक्रेटरी बा खाकी जोयो जो कैत ऐं वाई जो शाइर लिखंदे केॾा न सुहिणा ऐं माना ते बंद कया आहिनि। कागर अचे ते ओगा छो मूं, हिन ज़िंदगीअ जो केॾो ज़हर आहे, ट्रक जे देव जहिड़े उड़ह में अची रोड ते ज़िंदगी कालो छे थी पई। कालो कर खां काट दणी, कूड़ वॾेरे काठदार, कोढ़ पियो थो बुखियो गुज़ारे, तुंहिंजो इहो ई दस्तूर। किथे रोज़गारो हो, किथे रारो हुयो, किथे धारेनि जो धारो हो, हिन ईद खे कीअं मां ईद चवां, जो मुफ़लिस अंग वारो हो। वाह साईं वाह ताय, नरगो ही शयूं बल्कि खाकी जो ही समाज में थींदड़ नाइंसाफ़ियूं, ग़रीबनि यतीमनि गमख्वार ऐं हॾ ॾोखी शाइर हो। हकीमनि जे ज़ुल्म, हाकिमनि जे ज़ुल्म और ज़ियादतुनि ते मुड़ुस जी मुहाद अटकायो। सिंधी ॿोली लाइ हुनजी क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियणु, सिंधी निसाब मां ग़लतियूं दुरुस्त कराइण लाइ बि इदारनि सां पंहिंजे न्याज़मंदी नियठाई वारी अंदाज़ में गुज़ारिशूं करणु क़ाबिल तारीफ़ आहिनि। खाकी नरगो फ़क़ीराने वेस में ॾिसजे, पर हुन यार जे न्याज़मंदी ऐं सादगी को ॾिसे जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी मसनूई बनावट भावर पटाट मौजूदु कान हूंदी हुई। मुंहिंजी जेका संदसि सां वाक़िफ़ ऐं वेझराइप रही, आउं एतिरो ताज सां बि ॻाल्हि आहियां। आउं हिन वक़्तु पंहिंजे अहमकारीअ जा ॾींहं जेके मूं खाकी जोए सां गुज़ारिया, इहो सन 20 अक्टूबर 1972 खां शुरू थिए थो। 11 सेप्टेंबर 1903 में पूरो थिए थो। 1 साल मुसलसिल असांजूं कचहरियूं खाकी जोए सां रहियूं। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त उन वक़्त में आउं ड्राइंग टीचर जी हैसियत सां सकरन कॉलेज में ड्राइंग टीचर जी ट्रेनिंग करे रहियो हुउसि, जंहिंमें 140 शागिर्द मौजूदु हूंदा हुआसीं। शाम जो वेझी सेजी जॾहिं शहर में ईंदा हुआसीं त पहिरियां चौक ते सकरन मोटल ऐं विच ते शाह लतीफ़ पार्क, उन जे विच ते निम जे वण हेठां असांजे खाकी जोए जो किताब घर हूंदो हो ऐं उन जे पुठियां जेका शाह नूर सिनेमा असांजूं गॾिजायूं हुनजे कुतुब खाने ते थींदियूं। पर वॾी ॻाल्हि इहा आहे त ड्राइंग टीचरनि जा अखर त सुठा हूंदा आहिनि न, इहो त सभु को महसूसु करे थो। पोइ हिन पंहिंजूं फीलिंग्स खणी ऐं असां वटि उते कॉलेज में ईंदो हो ऐं ही पंफलेट छपराइण जे लाइ असांखे अची चवंदो हो त हिन ते तव्हां हिन ते हीअ फलाणी इबारत लिखो, जेका असां वटि बुर्श रंग पेंसिलूं सभु मौजूदु हूंदा हुआ। असां इस क़ौमी फ़रीदो सम्झी हुन सां साकार जारी रखियो। ताज हुयो उन वक़्त में प्राइमरी टीचर आहे। ताज जो सादो माण्हू जीअं जेको आहे खाकी हूंदो हो तीअं बगलड़ी साइकिल, पेरनि में स्पंज जी चप्पल, असीं मथे एग्रीकल्चर जे छित ते वेहंदा हुआसीं। ताज पूॼे ईंदो हुयो, मथे हिकिड़ो शोरो हूंदो हुयो रात जो जेको तमामु सुरीले अंदाज़ सां ॻाईंदो हो ऐं असीं सभु दोस्त वञी उते मथे छित ते वेहंदा हुआसीं ऐं उहो ॻाईंदो हुयो। ताज बि उन वक़्त में मौजूदु हूंदो हो ऐं इहे सभु शयूं जेके असांखे पढ़ण जो जेको शौक़ु ऐं उत्साह जाॻियो असांखे हक़ीक़त में त खाकी जोए खां मिलियो। खाकीअ जूं ख़िदमतूं अणविसरंदड़ आहिनि। जॾहिं हुनजी वफ़ात जो ॿुधुमि त सचमुचो सख़्तो तारी थी वियो ऐं मूंखे ईअं महसूसु थियो त अचानक थी वई हूंद अधूरी आस रहिजी वई, अचानक थी वई हूंद अधूरी आस रहिजी वई, उठाणल क्षमा जे चौबीस परवाना उदास आहे। खाकी जो हिकिड़ो कारनामो हर दोस्त ते वर्जायो आहे। हुनजो आज़ाद हिकिड़ो नज़म हुयो, तवील नज़म, जेको हिन पॉकेट साइज किताब तौरु कारे रंग सां अछो
पकी ठहियल पाण खे हाणे आज़ादु घुरिजे वतन उन वक़्त में जेको शाया करायो ऐं उहे कापियूं मूं हुन जूं ख़ुदि नसीराबाद मेहर वॾण लाड़काणे ताईं जेको विकिरो कयो उनजी क़ीमत ₹3.5 रुपया हुई ऐं मूंखे चए थो त ही ₹50 तासीर तूं जेको आहे 50 पैसा जेके आहिनि से तूं कमीशन खण मूं चयो साईं मां जा कमीशन न खणंदुसि पोइ मां तुंहिंजे पोरे सां जेको सो निबाह न करे सघंदुसि पोइ इन पोरे सां चंद पैसनि जे करे मां पंहिंजो ईमान विकिणी नथो सघां बहरहाल वरी अचिजे जेकॾहिं त उन वक़्त में सुहिणी जेको माहवार ईंदो हुयो किताब तारिक अशरफ जो शाया थियल हैदराबाद खां ई उनजो सख़्तीअ सां इंतज़ारु करिणो पवंदो हो जेको असांखे खाकी साहिबु चवंदो त बसि हाणे देरि न आहे बसि हाणे हफ़्ते खनि में अचण वारो आहे उन दौर में 3 नंबर शाया थी चुका हुया हिकिड़ो शेख अयाज़ नंबर ॿियो अमर जलील नंबर टियों नसीम खरल नंबर यादि हुजो बिल्कुलु कंहिं माण्हुनि खे भई हक़ीक़त आहे या न आहे ऐं सुहिणीअ रिसाले जो एतिरो त शिदत सां इंतज़ारु हूंदो जो सकरनि खां असां कई अचे हैदराबाद में तारिक अशरफ सां मिलंदा हुआसीं ऐं चवंदो हो त बसि हाणे देरि न आहे फटाफट तव्हां ताईं पहुची वेंदो पर अफ़सोस जो अहिड़ियूं शयूं असां वटि अॼुकल्ह गुम आहिनि उन्हनि ते पाबंदी पइजी वई उन वक़्त में तारीख़ रिसालो निकिरंदो हो कासिम पथर कढंदो हुयो ऐं उन वक़्त में सुहिणी रिसालो ईंदो हुयो उन वक़्त में मेहरान टिमाही रेग्युलर ईंदो हो उन वक़्त में नई ज़िंदगी इतलात नशरियात वारनि जो बिल्कुलु मामूल मुताबिक़ पहुचंदो हो अॼु अफ़सोस जो न सुहिणी आहे अॼु अफ़सोस जो न तारिक अशरफ आहे तारिक अशरफ 22 महीना जेल में पइजी वियो तारिक अशरफ जो किताब 22 महीना जेल में किताब बि अची वियो जेको असां पढ़ियोसीं ऐं उन वक़्त में खाकी जे वक़्त में 2 किताब मूंखां कॾहिं बि न विसरंदा जेके मूंखे अॼु ॾींहं बि यादि आहिनि हिकिड़ो ॻाढ़ो लालटीन ऐं ॿियो किताब हुयो त जेकी बंगाल सां थियो इहे शयूं मां अॼु ॾींहं ताईं नथो विसारे सघां मूंखे रुॻो अफ़सोस इहो आहे त मां खाकीअ जे भरिसां थो रहां पियो हिते सनी बंगलोज कॉलोनीअ में ऐं उन सां मुंहिंजी आख़िरी ॾींहंनि ताईं मुलाक़ात न थी सघी इन में मूंखे मां पंहिंजी संगत खे सलीम चना वारनि खे चवां या महाबती खे चवां जो मूंखे कॾहिं ईअं न ॿुधायूं त खाकी असांजे खाकी यानी जो असांजे साईं जो जेको घरु आहे त उहो असांजे हिते जेको आहे सो भरिसां ई आहे हिन में जेको हिन पुल खां परियां बहरहाल जेकॾहिं आउं हुन सां मिलां ऐं इहे शयूं मां हुनजे ॾाढो साम्हूं रखां त ॾाढो ख़ुशि थियां पर अफ़सोस इहे सभु शयूं जेके पंहिंजी जाइ ते हिन वक़्त में उहा सिक मुहबत उहो ख़ुलूस उहा ख़ुशबू पोइ बि असांखे ताज खां मिलंदी रही आहे ताज असांजो दोस्त असांखां विछड़ियो ज़रूरु आहे पर विसरियो न आहे शाह लतीफ़ जो हिकिड़ो बैत अॼु पिणु वायूं कनि वणजारा वञण जूं हलण हारा सुपरी रुआं कान रहनि आऊं झलींदी केतिरो आयल साम्हूं ॾियनि पग छोड़े जन विधा बेड़ा ॿार मूंखे घणो कुझु ॻाल्हाइणो आहे पर छा आहे मूं अंदाज़ो लॻायो आहे त जेको बि दोस्त अचे थो हिते त उहो काफ़ी टाइम थो वठे ऐं इन ॻाल्हि ते मां हमेशह ईअं चवंदो रहियो आहियां रुॻो अॼु न चयो आहे इहे मुंहिंजा दोस्त सभु गवाह वेठा आहिनि वक़्त जो क़दुरु कयो थोरो ॻाल्हायो मक़सद वारो ॻाल्हायो गर्मी आहे शिदत जी हिन जॻह ते एतिरी गर्मी हुई जो हिते वेहण बि जेको अज़ाब हुयो पोइ वञी संगत खे इहो अहसासु जाॻा थियो जो पको खणी हिते रखिया आहिनि अॼु मां हितां ऐलान थो कयां त अॼु ई मूं वटि हलो कोई बि दोस्त हले मां हिकिड़ो पखो जेको आहे हिते हणाइण जे लाइ ॾियां हीउ मुंहिंजो थोरो न आहे आउं बि हिकु अदीब आहियां हे उहा शइ आहे त कटा के उंगली शहीदों में नाम करते हैं मां पंहिंजी टीच खे हिकिड़ो शीर ॾेई ऐं अदीब थियो आहियां पर न ईअं न आहे सफ़ेद मथो मुंहिंजो ज़रूरु थियो आहे पर मां अॼु बि पाण खे नंढड़ो अदीब सम्झंदो तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू वेरी मच संगत जे हिन ऑफिस में पखा असांजे साईं गुलाम भगत ॾिना आहिनि पखा रोशन सुंदर ॾिना आहिनि हिकिड़ो तव्हां ॾिनो आहे महिरबानी ऐं अॼु हिन दोस्त असांखे शबल बि वठी ॾिना ऐं 12 गिलास वठी ॾिना पूरे ऑफिस
वसंदी रमी आउं गुज़ारिश कंदुसि उन्हनि दोस्तनि खे ख़ासि करे इमदाद खे ऐं सुलेमान डायरीअ खे ऐं जब्बार नासिर खे पंहिंजा मकाला असांखे कंप्लीट करे ॾियनि। पारिस अमीर जल्दी असीं ख़ाकीअ ते हिकिड़ो किताब मज़मूननि जो आणण वारा आहियूं। हाणे आउं गुज़ारिश कयोसि साईं फोटोग्राफरनि जो ख़्यालु आहे त हिकु ॿ भेरो वरी किताब जो महूरत थिए। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि डॉक्टर अज़ीज़ टालपुर खे त अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि खां आगाह करे। डॉक्टर अज़ीज़ टालपुर। नकी खणण पाण से नकी साण पाण अहिड़ा जिन अञा ऐं उन जींदी उनसे स्टेज ते वेठल महिमान ग्रामी हाल में वेठल दोस्तो भेनरो सभिनी खे जीअं सिंध अस्सलाम वालेकुम यारी मदद नमस्ते राम राम। तव्हांखे शाबस हुजे जो असांजूं जेके जेको तकरीरूं तव्हां ॿुधियूं आहिनि मूं हिसाब लॻायो एक ई मुक़ररु हुआ ऐं नओं ॿुधण वारा तकरीर करण वारा असीं मिली एक ई माण्हू आहियूं। अञा 5-6 वेठा आहिनि। हाणे इहा दिलि घुरंदो तव्हांजो जो सभिनी ॿुधो पिया। मुस्तफ़ा मूंखे त 19 सुफ़ा खणी मकाले जा मुस्तफ़ा उहे 19 सुफ़ा मकाले पढ़ी पोइ वरी 6 वरी किताब पढ़ी मरां थी ॾकां थी जो भरू वसी था थोरो गर्मी हिते पंखो पोइ हाणे इधर कयो पंखे न हुजे करे वरी हुनखे रहम आयो मौला पछी मेणबती खे तंहिं हिकिड़ो किताबु खणी ॾिनो साईं खे हाजी खादर साहिब खे। उन किताब जो नालो हो हमसरी। साईं कुझु ॿियो सम्झो सो हवा कोन हुई पढ़णु लॻो वरी ज़ुल्फ़ार आलिपुर खां बि रहियो उन जो मूंखे आउं सच आहे उहो हमसरी हिन कुझु ॿियो सम्झो। तव्हां ख़ाकी जो हिते ॻाल्हाईंदासीं ख़ाकी सां मुंहिंजी न्याज़मंदी हुई उन करे जो 2001 खां 2007 ताईं मुंहिंजी क्लिनिक बिलाई टाउन में हुई साम्हूं ख़ाकी साहिब जो घर हूंदो हो। पोइ ख़ाकी जा ॿार ॾाढा बीमार थींदा हुआ। सिंधू आज़ादी धरती नाला हुननि जा पोइ हुनजो मूं वटि कचहरी बि कंदा हुआसीं सभु ॻाल्हियूं थींदियूं। ख़ाकी में वॾा ई कान ख़ाकी फ़क़ीर हो ऐं हुन में हिजाब कोन हो। चवंदो मूंखे चांहि खपे अॼु आउं राणी जे खाईंदुसि अॼु मूंखे कुझु कोन खपे। पोइ वरी चांहि पीअण खां पोइ कोप पाणी रखंदो पाणी जी ज़रूरत हूंदसि कूलर तां पाणी भरंदो कंहिंखे चवंदो कोन पाणी पिया। ऐं इहा आदत अयाद आलम अबड़े में बि हुई उहो फ़क़ीर हो। ऐं मूंखे चवंदो त ताज जेको मुंहिंजो दोस्त आहे मुंहिंजो भाउ आहे त आउं ग़रीब आहियां उहो सुठो आहे वरी नौकिरी में 2 पैसा मिलंदा हुआ हू सुखियो आहे ऐं ग़रीब आहे ऐं ॿई भाउ पर ॿिन्ही जी तबियत में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु। ख़ाकी जीअं पाण ताज ॿुधायो धराड़ो ज़ोरी स्कूल में पढ़ियो ऐं ताज ॿुधायो हिकिड़ी सियासी पार्टी में कोन हूंदो अलॻि हो। हालांकि हीअ हिकिड़े पेट मां जा हिकिड़े ॻोठ जा हिकिड़े घर जा पर फ़र्क़ु थिए थो जीअं बनी में मींहुं पवंदो आहे पोइ हिकिड़ी बनी मां हिकिड़े हंधि चिबड़ बीठो हूंदो ॿिए हंधि खुंबी बीठी हूंदी। ख़ाकी जो हुयो खुंबी हो ऐं ताज जो चिबड़। ख़ाकी साझा साल पढ़ो पोइ साझा में मुंहिंजो कालम बि हलणु लॻो। उनजो उनवान हो ॿुॾतर ॿोॾड़ा ते में आउं लिखंदो हुउसि मुख़्तलिफ़ ख़्याल। हिकु दफ़े मुंहिंजो जेको साझा जो पर्चो आयो तंहिं टाइटल ते हिकिड़ी माई जी तस्वीर माई बि काई एडवांस वार खुलियल हुउसि थोरो गलो वॾो हुउसि तो रिसाल जो नालो साझा इहा शिकायत मूंसां कई अदी शहर रिज़वी उहा उते न थी जंहिं दाऊद पटे जी घर वारी तो वरी ख़ाकी आयो मुंहिंजो ख़ाकीअ जे तौरु इहे साझा में जे टाइटल में साझा कान्हे का तो वॾो ट्रैक ते जेतिरी ॻाल्हि सही आहे। बहरहाल ख़ाकी जहिड़ा किरदार असां तमामु घटि ख़ाकी अणूंद में सभु कुझु कयो हूंदे में सभु कुझु लोग जंहिं साईं ऐलान कयो पंखे जो हिते सुठो पंखे लॻाइणो त इहो हूंदे में कयूं अणूंद में कयूं ग़रीब मौलो ई माण्हू आहे त पोइ पंखे जो ऐलान कयूं
किथे ॿिया असांखे दोस्त सिखिया वेठा आहिनि, पंखो भरे थो कुंडे जो वेलण कोन कुंडे जो करते ॾेर कर, पर ख़ाकी जो है अणमुख में सभु कुझु कयो, ॿार पाली ऐं ॿारनि जा नाला बि सिंधी नाला रखी। ऐं इहा बीमारी हुनमें अयाज़ आलम जे ॿारनि जो नालो कोड ॾेई सिपी हुई, ऐं मूं बि पंहिंजे ॿारनि जो नाला सिंधी रखिया। मुंहिंजी वॾी धीअ जो नालो सुहाई, नंढी जो सिंधकली, सचाई। तो सिंधकली खे ख़ारिश थी त पेर में बीमारी थिएसि, वठी वेंदा स्किन जे स्पेशलिस्ट, उहो मुआजर। जेको मूं नालो ॿुधायो सिंधकली, तो चई आप कौन है? मुंहिंजो माण्हू आहे कोन सिंधी स्पीकिंग है, मुंहिंजो हम सिंधी आहिनि। चई सिंधी आहिनि पर मुसलमान सिंधी आहे, हिंदू सिंधी आहिनि। अच्छा वो भी सिंधी आहिनि, वो भी सिंधी आहिनि, कि नाम आपका हिंदू सिंधी वाला है। वो असीं हिंदू हुआसीं, पर द्वार जो हीरो मोहम्मद कासिम तिन पातल हणी तलवार जे लोक ते असांखे मुसलमान करे छॾियो। असीं अॻे हिंदू, असांजो पंहिंजो मज़हब मोहन जे तरीक़े खां तो असांखे सिंधी नाला ते फ़ख़ुरु आहे। ऐं इहा ॻाल्हि जेका हुई ख़ाकी में हुई, ख़ाकी पंहिंजे ॿारनि जा ठुक ख़ालिस सिंधी नाला रखिया, ऐं बा मक़सद बा मुराद। ख़ाकी पंहिंजे जोर में आदर्शी माण्हू, जा वॾा ख़्वाब हुआ। हुन सिंध खे आज़ादु ॾिसण ते चयो, ऐं सिंध में ॿ फ़िक्र रहिया आहिनि। हिकिड़ो इनकलाब सिंध में अचे, जंहिंमें रसूल जी पली जो ॿिया राजो आहे, जाम साकी। ॿियो सिंध आज़ादु थिए, जंहिंमें साईं जेम्स जो फ़िक्र नज़रियो हो। ऐं सितम ज़रीफ़ी आई हुई, ॿई अली काफ़र हुआ पाण। तहरीक ऐं अॻिते क़दम ऐं पैगाम मिसाल हिकु ॿिए ॻिची में जोड़े ॾिठा, ऐं हुनजा कारकुन बि हिक ॿिए सां अलॻि थी पियो आहे तमामु। ऐं स्टे लाइफ में हुते हिकिड़ो मां वेठो, ॿाहिरां नालो लिखिबो अला बख़्श सनाई। मुंहिंजो सनाई ते ई आयो, चयां अला बख़्श सनाई। मूंखे चई तूं केरु? मूं चवां डॉक्टर अज़ीज़ जुगशाही। जुगशाही पली जो ॿुधायो। वरी रशीद राजल मरो, उहो सुठो कोन परस्तो गुज़ारे वियो। असांजे ॻोठ में बि दावत हुई, हुन में थोरो कौम परस्ती वारा गीत हलिया। हमरा थोरा पीतो पीतो टुन थी विया, जानम शीदी इहो सिंधु देश जी धरती तो ते पंहिंजो शीश नमाया युगायो आयो, त रशीद राजल ॿिया शुरू थी विया। शायदि रसूल थिए पियो हुन में गॾो, पर रसूल रशीद राजल नचे पियो नचे पियो नचे पियो। पोइ नचंदे नचंदे पैंट मां कढी ॿटू में साईं जेम्स जो फोटो कढी हुनखे चुमी ॾिनी। मूं ॿटू फुरे वरी मूं पूरे चुमी ॾिनो। जंहिं तूं पली जो माण्हू तुंहिंजो छा वञे? साईं जेम्स तुंहिंजो साईं जेम्स तुंहिंजे पीउ जो कोन, असां सभिनी जो। मूं चयोमांसि साईं जो किताबु उहो जी ॾिठो आहे मूं, उन पढ़ण सां ऐं मुला पढ़े मां मुंहिंजी जान सुठी, त तव्हां चितो मुला हुउसि, ख़ाकी बि मुला हो। पर पोइ हुनखे जॾहिं ख़बर पई त हक़ीक़त छा आहे, त पोइ हुन में तब्दीली आई। बहरहाल हाणे कुझु माहौल ॿियो थी वियो आहे। हाणे ख़बर नथी पए अलाए छा आहे। हाणे सिंधी अदबी संगत ॿिनि हिसनि में विरहाइजे। असां जहिड़ा माण्हू जी फाथा आहिनि, जे वञूं था ताज जो था हू था खाओ, जे वञूं था होॾां थी था खाओ, केॾा वञूं। हाणे अहिड़ो को पुरुष माण्हू कोन्हे। साईं काज़ी ख़ादिम साहिबु, तव्हां सीनियर आहियो ऐं सिंध दोस्त आहियो, अदब दोस्त आहियो, मुदाफ़त करे हिननि ॿिन्ही खे कन मां जले हिकिड़ी टेबल ते विहारियो। सिंधी अदबी संगत हिकु मुक़दस ऐं गैर मुतनारा तंज़ीम हुई, जेका कॾहिं बि कोन टुटी आहे, कॾहिं न। इलेक्शन में आउं करे बीठो हारे वियोसि। साईं ताज ख़बर आहे जो मूंखे चवंदो तूं अदबी संगत जी नानी आई, भत मूं खां वधाईंदो हो, आउं हाराए वियुसि। त असां इख़्तिलाफ़ कोन कयो। हाराइण बि खटण जीअं हाराइण थिए त ॿ मल वेंदा, हिकिड़ो दफ़ो किरंदो न। त पोइ वरी रेट करणु ऐं अदबी संगत ॿिनि हिसनि में विरहाइणु, इहो ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं कणा कणा थी विया आहियूं असीं, हिन ॻाल्हि जो वॾो ॾुख आहे। काज़ी ख़ादिम साहिबु जो आउं मदा आहियां। माण्हू हिननि शख़्सनि ते आशिक़ थींदा आहिनि। आउं साईं खे पंहिंजे माशूक़ थो सम्झां, आउं आशिक़ आहियां। मूं हिकिड़ो दफ़ो मज़मून लिखियो सुवाल अख़बार में, उहो काज़िम ते लिखियो। ऐं शुरू थियो हुउसि काज़ी काज़न खां, काज़ी काज़न, काज़ी फैज़ मोहम्मद, काज़ी कयूं जो रोड है उहो, काज़ी अकबर, काज़ी अयूब, अली काज़ी, काज़ी अबरार,
खलील काज़ी ऐं काज़ी खादम असांजे काज़ी त लिखियो पोइ इहो लिखियो त ॿिया काज़ी माज़ी थी विया पर काज़ी खादम अॼु बि असां सां आहे सुभाणे बि असां सां आहे असांजो हाल बि आहे असांजो मुस्तक़बिल आहे ऐं सदाईं असां सां गॾु हूंदो आहे हिन में वॾाई कान्हे शोभा जी जेका वॾी वॾी बन वारी उहा कान्हे हिन अदब जी ख़िदमत कई आहे ऐं सिंध जो लाली पुट आहे असांखे साईं जे नक्श कदम करणु खपे ऐं साईं खे गुज़ारिश कंदासीं हिकु हिकमत अमली करे को जादू पढ़े को तिरसम हणे अदबी संगत खे ठाहे हिन हिसाब सां असां सभिनी जी ख़ुशी आहे त सिंध जी हिकिड़ी वाहिद अदबी तंज़ीम जेका ग़ैर सियासी हुई जेका फ़ाल हुई जे सिंधी ॿोली ऐं वन यूनिट जे लाइ वॾा कमु कया हुआ उहा जे टुकड़ा टुकड़ा थी वेंदी ॿुधी मन जी जाइ सिंधी माण्हू ऐं वधीक टाइम हूंदो आहे गुज़ारिश कंदे ॿियनि माण्हुनि खे घटि टाइम वठनि गर्मी जी मायूं आहिनि या मुनासिब परेशान आहिनि महिरबानी जेसि सर में सांझीअ वार मोरनि मांडाणा कया सर में सांझीअ वार मोरनि मांडाणा कया सटूं ॾीन सपन की कारायल कणधार मारे नांग अपार वह पीताऊं वटी अॼु असां पंहिंजे हिकु दोस्त असांजे रहनुमा हाकी जोए जी जेका पहिरीं वरसी मल्हाए रहिया मूंखे हिते ॾाढो अजीब लॻो जेके माण्हू चवनि पिया त हाकी जेको आहे सो बिन सादो माण्हू हो हाकी जेको आहे सो बिन सादो माण्हू हो ऐं तमामु मिसकीन तमामु सादो सभई सिंधी माण्हू मिसकीनी मां उछरिया आहिनि हाकी एॾो सादो कोन खथीअ में खेह भोकलिया भुणनि अहिड़ी भत पवार की पत पेही पुछ मलीर में मलीर जी गैरत खे तूं जेको आहे सो माना ॾिस ललकारे ॾिस त पोइ हाकी छा आहे कासमाबाद में हिकिड़ो तुरसम ख़ान जेको आहे सो सामाणो हो अॻे हाकी साहब वरी उन जी पार्टी में हो हुन फ़ैसिलो कयो त जेम सैद जे नाले खां जेम सैद जी तनज़ीम खां जेम सैद जे झंडे खां जेम सैद जे नज़रे खां असां ला तालुकी करियूं था इहो फ़ैसिलो थियो हाकी उन वक़्तु जेको हुते ॻाल्हायो आउं नथो सम्झां त केरु अहिड़ी हिमत करे सघे थो चए थो जेको जेम सैद जे नज़रिए खां अलहदगी इख़्तियार करे थो तंहिंजी डैश खे जेको जेम सैद जे झंडे खां इख़्तियार करे थो तंहिंजी डैश खे मुंहं ते वेही उनखे गारियूं ॾिनई ऐं उन्हनि जी मर्कज़ी इंतिज़ामी काउंसिल में केरु पुछी न सघियो ई कहर कमु जीअं हाथी खे हथ हणे केले वेर कदम खोड़े पर खणे नहीं शींह हो ग़रीब हो या गुरबत मां उसरियो हो हारपे मां उसरियो हो पर वॾो दिलेर माण्हू हो वॾो दया वारो माण्हू हो ऐं वॾी हिमत वारो माण्हू हो ऐं कंहिंजी रख रखाव न कंदो सिंध ऐं सिंधियत जे सवाल ते उन वटि को कंप्रोमाइज़ न हो हिकिड़े ॾींहुं मूं चयोमांसि ॿोली ते को इशू आहे ॿोली ते ॻाल्हाइणो आहे चई इहो को माना बहस मुबाहिसो आहे त माउ जो इलाजु कजे या न कजे अम्मा बीमार हुजे ऐं अम्मा जो इलाजु कजे या न कजे इन ते बहस थियणु घुरिजे छा इन ते पुटु बहस कनि थो उन्हनि ते लानत हुजे उहो इन अंदाज़ में ॻाल्हाईंदो हाकी जी शाइरी ते आउं नथो ॻाल्हायां हाकी मुख़्तलिफ़ तंज़ीमूं जेके आहिनि से माना तब्दील कयूं ऐं मुख़्तसिर ॻाल्हाईंदुसि उहो हिकिड़ो अहिड़ो किरदारु हो जंहिं ते नावेल अचणु घुरिजे सिंधी समाज जो हिकिड़ो अहिड़ो किरदारु हो जंहिं ते हिकिड़ो भरपूर नावल अचणु घुरिजे त हू कीअं उसरियो कीअं उभरियो कीअं अॻिते आयो कीअं पंहिंजी जॻह ठाही ऐं हुन तालीम कहिड़े नमूने सां हासिलु कई पंहिंजे समाज ते पंहिंजे दोस्तनि ते पंहिंजे ख़ानदान ते पंहिंजे बचनि ते केतिरो असरु विधई मुंहिंजो ख़्यालु आहे उहो हिकिड़ो सुठो पीउ हो
हिकिड़ो सुठो उस्ताद हो, सिंध जो हिकिड़ो सुठो जेको आहे सो बचो हो। ऐं नंबर ॻाल्हि आहे त जेमशद जो जे लॾे मां हो ऐं जेमशद जा ॾिंगा ॿार जेमशद जा ॿार करे निमाणा थी सघनि था, ॾिंगा ई थी सघनि था। हू जेमशद जे ॾिंगनि ॿारनि मां हो जिन जी सच सां कमिटमेंट, हर जॻह ते उन्हनि सच खे मुक़दम रखियो। हिते इलाही सारा मामला हुआ, असां सां बि हुआ, हुन सां बि मसइला हुआ। हिकु भेरो हिकिड़ी अख़बार जो हिकिड़ी तनज़ीम बाइकाट कयो ऐं अख़बारूं साड़णु शुरू कयूं। असां उनजी मज़म्मत कई, असांजे घर जे ॿाहिरि साड़े विया। उन जे रद्द अमल में असां चयो त असां नसीम नगर जे चौक ते असांजी सॼी फैमिली जेके बि दोस्त हुआ ईंदासीं। हाकी चयो त आउं बि ईंदुसि, असां चयो तूं न अचु। पर 2-3 ॾींहंनि खां पोइ हाकी जे घर ते बि जेको आहे सो को हमिलो थियो या को बाहि ॾियण जी उनजी लाइब्रेरी खे कोशिशि कई। पाण निकिरी करे प्रेस क्लब ते पहुची वियो, असांखे चई तव्हां अचो या न अचो, तव्हांजी मर्ज़ी आहे। उते जेका उन दिलेरी सां जेका असां तक़रीर कई, उन तक़रीर जो लुबे लुबाब इहो त असां कंहिं बि हाथी जी लत नथा बर्दाश्त करे सघूं। हीअ त गॾे जी लत हुई जेको उन घर ते हमिलो थियो या उनजी लाइब्रेरी खे साड़ण जी कोशिशि कई। चई इहो त जेको आहे मुंहिंजो मक़सदु ॿुधाइण जो आहे त हू पंहिंजी अमली ज़िंदगी में तमामु दिलेर, तमामु जेको आहे सो माना हौसलेमंद, तमामु नज़रियाती माण्हू ऐं ख़ासि ॻाल्हि जेका आहे त हू ॿहिराड़ी जो माण्हू हूंदे बि पलांदन ऐं जेको आहे सो अहिड़े क़िस्म जी सोच वारे समाज जो माण्हू हूंदे बि हुन सिंध जे तरक़ी पसंद लॾे खे सिंध जो क़ौमी सवाल सम्झायो ऐं सिंध जे क़ौम परस्तनि खे तरक़ी पसंद नज़रियो हज़म करायो। त तबक़ाती सवाल बि का ॻाल्हि आहे। अहिड़े नमूने सां सिंध में रहंदड़ 2 मुस्तक़िल आबादियूं, उर्दू ॻाल्हाईंदड़ ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़, उन्हनि जे विच में हिकु इंड लठी पुल हो। हाणे उहा पुल कॾहिं अमन जी पुल थिए थी, उन लाइ हाकी उन लाइ बि पतोड़े न रुॻो सिंध जे अंदरि रहंदड़ समूरा तरक़ी पसंद ऐं क़ौम परस्तनि खे हिकु मुठ करण जी कोशिशि कई, पर सिंध में वसियल समूरनि माण्हुनि खे ख़ासि तरह सां उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे बि हिकु मुठ करण जी कोशिशि कई। जंहिंजे करे घणा माण्हू चवंदा त हू MQM जो मेंबर हो, कॾहिं बि MQM जो मेंबर न हो, कॾहिं बि MQM जो मेंबर न हो। एसि ताईं जो हिकिड़े ॾींहुं मां तबियत पुछी ॿाहिरि निकितोसि त पाड़े जो हिकिड़ो माण्हू चए थो हिन वक़्तु बि उते जेको अल्ताफ़ हुसैन खे फ़ोन ते सलाम ॾींदो रहियो हूंदो। मूं चयो हू चाक कोन्हे, ॻाल्हाए न पियो सघे, ठुप न पियो ॻाल्हाए सघे। मां त घर जो माण्हू आहियां, घर ईंदो वेंदो हुउसि। बहरहाल सिंध जो हिकिड़ो सचो सुपूत ऐं तमामु जेको आहे सो आला माण्हू, उनजी वालदा खे आउं चवंदुसि भल जायूं माइड़ियूं संदियूं सालेहनि, महशर जे मैदान में ॾाज बि मिलंदा अथनि, ॿियनि वीचारनि ओजा गए अजाया। हू तमामु भलो माण्हू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं खाकी जे जेतिरो ॻाल्हाइजे ओतिरो घटि आहे। खाकी सां असांजी तक़रीबन ईअं सम्झो 70 खां वठी मुंहिंजी वाक़ियत थी आहे ऐं इन खां अॻु में मुंहिंजे वॾे भाउ जो अब्दुल्ला मक्सी जी वाक़ियत हुई। खाकी हिकु बुर्दबार इंसान हो ऐं कंहिंखां दिॼण वारो कोन हो, चाहे केरु बि हुजे। हू पंहिंजी नज़रिए सां सचो ऐं मुहबत कंदड़ हो। एसी ते जॾहिं MRD मूवमेंट फेल वई असां सिंध में, त 3 ॾींहं अदा जो ऐं खाकी जो बस थींदो रहियो त इन जा असबाब कारण जो असां वटि फेल वई आहे। ऐं ॿियनि सूबनि छो न असांजो साथ ॾिनो ॿुधे। उन ते 3 ॾींहंनि ते बस मुबैसो रहियो जंहिंमें रातियूं खुटी वियूं, पर हिननि जो बस न पियो। नतीजे में ईअं निकितो त मुंहिंजो भाउ अब्दुल्ला मक्सी हितां जेको आहे सिराकी क़ौम परस्तनि वटि पहुतो, हमीद लश्कर शाहीन वारनि वटि ऐं फ़क़ीर इलाही बख़्श वारनि वटि। उतां हुन सां बस मुबाहिसा करे
जॾहिं कालाबाग डैम जी मसइलो आयो त हुननि चयो त इहो नक्शो मूंखे ॾिजो, मां तव्हांखे सम्झाए त असांखे कीअं तव्हां जलगार कई आहे ऐं तव्हां ते बि साॻी जलगार थींदे करे तव्हां कालाबाग डैम ठाहियो त, छो त तव्हांजूं ज़मीनूं सिराइनि जूं ज़मीनूं सिंधियुनि जूं ज़मीनूं सम्झो त पंजाबियुनि जे हथ में आहिनि। ऐं उहो ई कालाबाग डैम जेको अॼु ॾींहुं तज़ाद जो मर्कज़ रहियो आहे। अहिड़े नमूने जॾहिं उतां उहे बस मुबासा करे हिते आयो, वरी खाकीअ सां बस मुबासा करे नाद बिज़नजो साहिबु वटि वियो, उन सां बि वञी ॻाल्हाई ॿोलाई। जंहिंखां पोइ यानी त हुन नज़रियाती तरह हो एॾा पंहिंजे पुख़्ता हुआ ॿई ॼणा जो खाकी बस जा बस कंदो हो त अदा सां कॾहिं बि न चिड़ी ॻाल्हाईंदो हो, ॿियनि सां चिड़ी ॻाल्हाईंदो, तमामु तेज़ तबियत हो। हिकिड़े दफ़े असां मुहूरत पे अदा जी किताब जी कराई, अदादार पोइ साहिब खे सॼोसीं मुहूरत लाइ, उते इंटरव्यू वठंदे का विच में ॻाल्हायो, हुन एॾो तेज़ थी ॻाल्हाई जो जंहिंजी का इंतिहा कान्हे। केरु तबियत हो पर मोहबत सचो वतनी, सिंधी क़ौम परस्त ऐं जेम्स जो हामी हो। अरे छो त ॿियूं पार्टियूं हुनखे एतिरो न पियो नज़रियाती तरह सम्झियो वियो। पीपल पार्टी में कई ख़ामियूं ॻोल्हियईं, उन्हनि खे सरियाम पंहिंजे रिसालनि में सान्या में ॿियनि हंधनि ते उन जेको आहे सो शो कयो। ॿियनि पार्टियुनि में अलबत्ता कॾहिं कॾहिं चवंदो त असांखे अॼु या सुभाणे कहिड़ी बि स्टेट ते अरबों तरखाना हितां सिंधी थी विया, इहे साॻा मुहाजिर सिंधी थी वेंदा, तंहिंजे करे असां उन्हनि सां ॻाल्हाइणो पवे त असां ॻाल्हाईंदासीं। ऐं उन्हनि लाइ बि हुननि काफ़ी कोशिशूं कयूं त उन्हनि जे क़ौम परस्तनि सां ॻाल्हायूं जेके मुहाजिर जो नालो हणी रहिया आहिनि। अहिड़े नमूने हो नज़रियाती किताब लिखंदो, नज़रियाती किताबनि में पंहिंजा जेके बि ख़्यालात या सान्या रिसाल में पंहिंजा ख़्यालात पेश कंदो हो त उन में हिकिड़े अदा खे उहो किताब मनसूब करे वियो आहे। हाणे इहा हुई हिननि जी पाण में कमेंटमेंट। अहिड़े नमूने ॿियूं घणी घणी सकरनि में हुउसि, मां बि सकरनि में हुउसि, सकरनि में अदा बि हो, नवाब शाह कॉलेज में हो। उते शाम जे वक़्तु जेके कचहरियूं थींदियूं हुयूं, जेके बहस मुबाहिसा थींदा हुआ, जंहिंखे बंदि थींदो दुकान को पाण अची उते असां सां बहस मुबाहिसो कंदो हो। ऐं एॾो दिलेर माण्हू हूंदो त CID वारनि खे पकिड़े चवंदो जेको वणे सो लिखो, मां वेठो आहियां न, जेको वणे सो लिखो, त जेको कुझु पुछा करना पुछा कयो, पर ॿियनि खे तंग न कयो। उनजो इहो हो त हिकु दफ़े शादी बि असांजे साम्हूं थी सकरनि में खाकी जी, वरी उते किकी हिनखे सिंधू बि उते ॼाई त पहिरें साल हुन सिंधू सालगिरह करे हिकिड़ो बोर्ड हणायो, सिंधू सालगिरह ॿुधे, ऐं उन में दोस्तनि यारनि खे दावत ॾिनी जेके उते आया। न दुफेर पइजी वियो, CID DIB सभु तहरीक में चयो त शायदि सिंधू दर्जी जो सालगिरह पैदा मल्हाइनि, सभु नज़रियाती जे माण्हू गॾु थिया आहिनि, ख़बर न आहे कहिड़े क़िस्म जी सालगिरह। असांखे तक़रीबन महीनो लाॻीतो, असांखे महीनो खनि लाॻीतो, हुननि ॾाढो परेशान कयो। केॾी महिल हुते अचनि, केॾी अदार वटि अचनि, केॾी महिल असां वटि अचनि, केॾी महिल किथे, पर हुननि एॾो परेशान कयो। इहा ॻाल्हि खाकी जी पती त खाकी CID वारे खे गेट ॾींदो वठी आयो बाग आहे, चई हिननि जे साम्हूं जेको कुझु तोखे लिखणो आहे लिख, ॿुधे, न मांट ॾियण वारा न हेठि ॾियण वारा आहिनि, ॿुधे। असां सिंधू सालगिरह सिंधू दर्जी न मल्हाई, पर मुंहिंजी छोकिरी जो नालो आहे सिंधू, असां उनजी सालगिरह मल्हाए, जेको तोखे लिखणो आहे हाणे लिख। मां चवां थो, हे चवनि था, ऐं उहा असां CID वारो एॾो शकी थियो जो ॿिए ॾींहुं पाण अची चई तव्हांखे असां ॾाढो परेशान कयो, इहा ॻाल्हि तव्हांखे सची पई कई त भई हुनजी छोकिरी जो नालो आहे, तंहिंजे करे हुन सिंधू सालगिरह उहा मल्हाई, ॿुधे, ऐं उहा पाण पासी त हे दीदत दिलेर माण्हू। उन खां पोइ हिनखे जेके किताब लिखिया उहे बि सभु असांखे मोकिलींदो हो। आसन अरेज वारो किताब माड़ी मूवमेंट ते हो, जंहिंमें ज़ातियूं, शहर, ॻोठ, कबीला, कड़ा विढ़िया, किथे विढ़िया, कीअं विढ़िया, उहा सॼो उन में आयो। इन ॻाल्हि में आज़ादु घुरिजे वतन, उन में बि कबीला, ॻोठ, शहर सभु उहे सभु चाहिनि था त आज़ादी असांखे खपे, असांजी सिंध जो वाहन वस्तू सभु आज़ादी जे लाइक़ु आहिनि। तंहिंजे करे हुन जेको कुझु लिखियो पंहिंजे नज़र तहत लिखियो ऐं कंहिंखां ॾिनो न,
अॼु ॾींहुं चई असां उन ई नज़रिए ते उन संग जा प्लेटफॉर्म जे करे असां हिते गॾिया आहियूं त उहो हिकु तमामु जेको आहे बहादुर इंसानु ऐं हिकु इल्मु दोस्त हो, तबियत सादो बि हो पर चैराक बि हो, कपिड़ा मेरा बि हूंदासीं पर साईं ॻाल्हाइण में जॾहिं मां बीहंदो इल्म जे या अदब जे जहाज़ में त मां सम्झां थो त को केरु दंग रहिजी वेंदो या त उहो पाण बेला थी अॻे वञे पर हिन जी ॻाल्हि न खुटंदी हुई। एसी ते ॻाल्हाईंदो हो, एसी जे नज़रिया पंहिंजो नज़रियो ॿियनि ते पेश कंदो हो। जेसिताईं असां ख़ाकी खे ॾिठो त असां छो त ख़ाकी सां तक़रीबन असांजे 20-22-25 सालनि खां वठी दोस्ती हुई, अञा बि मथे पोइ आख़िर में बीमार थी पियो। असां पुछणु बि आयासीं हिकु ॿ दफ़ो पर पोइ मुलाक़ात न थी सघी। अदा हिन विच में अदा बि वियो, कॾहिं कॾहिं महफ़िल मौसीक़ी बि कराईंदो हो। हाजी अली ख़ान, शायदि अली ख़ान नालो हुयुसि न, अली ख़ान ॻाईंदो हो सकरनि में मास्तर हो पाण, शायदि गुज़ारे वियो हो बि। उनखे चवंदो अॼु तूं सिंधड़ी जो कलाम थो ॿुधा ऐं पोइ कॾहिं कॾहिं उन खां ख़ाकी खां लुट वेही वेंदा हुआ। जंहिंमहिल सिंधड़ी जो कलाम ॻाईंदो हो त ख़ाकी रोई ॾींदो हो, चवंदो शाद मां हुनखे आज़ादु ॾिसां। इहे अहिड़े नमूने कई ॻाल्हियूं हुन यादि आहिनि पर हाणे वक़्तु थोरा तव्हांखे इनशाला वरी कंहिं दफ़े ॿुधाईंदासीं। महिरबानी। महिरबानी साईं ताज साहब। स्टेज ते वेठल मुंहिंजा इंतिहाई मोज़िज़ वॾा, हेठि वेठल दोस्त, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजूं माइरूं, नंढड़ा ॿार, जोयो फैमिली जा घर भाती, सभिनि खे हक़ मौजूदु जी एस। वक़्तु काफ़ी थी वियो आहे। ॿ ख़्याल पंहिंजा शेयर कंदुसि, हिकिड़ो किताब जे हवाले सां, हिकिड़ो मुंहिंजो जनरल कमेंट आहे ख़ाकी साहब जे हवाले सां। हिन किताब में जेको इदारे जे पारां 2 अखर लिखियल आहिनि उन में पहिरीं सुटुनि में लिखियलु आहे त जेके ज़िंदा क़ौमूं आहिनि उहे पंहिंजे कल्चर, तहज़ीब, तमदुन खे जी जेका प्रैक्टिस आहे ऐं गॾोगॾु जेको ॿोलीअ जो इस्तेमालु आहे उन इहे हिकिड़ा 2 वॾा गुण आहिनि जंहिंसां ख़बर पवंदी आहे त क़ौम ज़िंदा आहे ऐं दुनिया जे नक्शे ते मौजूदु आहे। त हिन किताब खे वरी रीप्रिंट करे या जेके बि ॿियूं हिन में इज़ाफ़त करे हीअ जेको सिंधी ॿोलीअ में ख़ाकी साहब जे कम खे वरी जंहिं इदारे वरजायो आहे त सम्झां थो त इहा हिकिड़ी वॾी ख़िदमत आहे ऐं पाण सभिनि खे हिनखे साराइणु घुरिजे। किताब में मूं शाइरी जेॾी महिल ॾिठी, मूंखे ऐं शाइर कोन आहियां, मूंखे शाइरी का एॾी घणी शाइरी जो जीअं इदरीस वठी वियो, जतो ई अभ्यास करे वियो, त मुंहिंजी अहिड़ी मुंहिंजो सब्जेक्ट कोन्हे। पोइ आउं शाइरी जा किताब पढ़ी केॾी महिल सोचींदो आहियां त जेके सुठा शाइर आहिनि उन्हनि खां केॾी महिल पुछंदुसि त हीअ जेको शाइरी जे किताब में नसर में मुहाग लिखणु, पेश लफ़्ज़ लिखणु, 2 अखर लिखणु, इहो रवाजु रुगो बरे सगीर में आहे, ॿाहिरि किथे रुगो सिंध में आहे। छाकाणि त जॾहिं तव्हां शाइरीअ में जीअं इदरीस या उन खां पोइ हिकु 2 ॿिया दोस्त शाइरी पढ़ी ऐं सॼो ॿुधायो आहे त हुनजी शाइरीअ में मामला कहिड़ा आहिनि, त असां जहिड़ा जेके नसुर नवीज़ आहिनि पोइ वरी हिन क़िस्म जा जेके मुहाग, पेश लफ़्ज़ या शाइरी ते जेको तनक़ीदी अभ्यास आहे उहो पढ़ी उन मां अंदाज़ो था लॻाइनि त हिकिड़े शाइर वटि वतन जी मोहबत छा आहे, हिकिड़े शाइर वटि पंहिंजी क़ौम सां इश्क़ छा आहे, पंहिंजनि माण्हुनि सां इश्क़ छा आहे, हुन वटि नेचर जो कॉन्सेप्ट छा आहे, हुन वटि हुस्नाकिन जा तसवुर कहिड़ा आहिनि। त हिन जे पहिरें छापे में जेको राशिद मोराई साहबु, अरशद साहबु, मीर मोहम्मद पीरज़ादे साहबु, उन्हनि जो नसर जेको आहे उहो पढ़ी तव्हांखे ख़ाकी साहब जो जेको बि आहे पोइट्री आहे उहा साईं टालपुर साहब तव्हांखे सॼी लॻंदी त कंहिं उनखे नसुर में ट्रांसलेट करे छॾियो आहे, एॾो ख़ूबसूरत लिखियलु आहे। त हिकिड़ो त इहो, ॿियो जेको हिन किताब जी ज़बरदस्त ॻाल्हि आहे त इहो ॾाढो आम मक़ौलो आहे त माण्हू पंहिंजे वतन ई क़ौम लाइ जेके निकिरंदा आहिनि कम लाइ, पोइ उन्हनि जे लाइ इहो सेकेंडरी हूंदो आहे त हुननि जा ॿार उन दग ते आहिनि या न आहिनि, उन्हनि जा बचा उन फिलासफ़ी ते या नज़रिए ते या आइडियोलॉजी ते हलनि था या न। पर तव्हां हिन किताब जो वरी जेको ॿियो पासो आहे उहो इहो त ख़ाकी साहब जो जे बचनि जा जेके लिखियल हिन में अखर आहिनि, सिंधु हुजे, आज़ादी हुजे, इरफ़ान हुजे, धरती हुजे, त तव्हांखे वरी हिकिड़ो नओं उत्साह मिलंदो त हिकिड़े माण्हू जंहिं फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे
पंहिंजी सॼी हयाती ॾिनी त हुनजो औलाद बि उन ई फ़िक्र ई, उहो फ़िक्र सिंध आहे, उहो फ़िक्र असांजो वतन आहे, असांजा माण्हू आहिनि। त वरी तव्हांखे ॿिनि जनरेशन्स जो हिकिड़ो ज़बरदस्त मेलाप नज़र ईंदो त होॾां राशिद मोराई वारो जनरेशन आहे जेको पंहिंजे हमसर खे ॿुधाए थो त हुन वटि शाइरीअ में या हुन वटि पंहिंजे पॉलिटिकल फिलासफ़ी में हुन वटि मामला कीअं आहिनि। त वरी ही जनरेशन, यंग जनरेशन बि तव्हांखे ॿुधाए थो त उहे हुन फिलासफ़ी खे कीअं था ॾिसनि। त न फ़क़ति ॿिनि जनरेशन्स जो ओपिनियन तव्हांखे नज़र ईंदो, पर तव्हांखे ॾाढो उत्साह मिलंदो। मूंखे त हिकिड़े सियासी कारकुन तौरु इहो उत्साह मिलियो त जेका सिंध अरशद ऐं मीर मोहम्मद पीरज़ादो या राशिद मोराई जे ख्वाबनि में आहे, उहा धरतीअ जे ख्वाबनि में आहे, उहा सिंधूअ जे ख्वाबनि में आहे, उहो इरफ़ान जोई जे ख्वाबनि में आहे। त तव्हांखे हिकिड़ो जनरेशन जी कनेक्टिविटी मिलंदी। इहा हिन किताब जी सभिनि खां अहम ॻाल्हि आहे। ॿिया ॿियूं बि ॻाल्हियूं करे थियूं सघजनि, पर वक़्तु घटि आहे। हिकिड़ो ख़्यालु इहो किताब जे हवाले सां। ॿियो ख़्यालु जेका इमदाद चांडियो साहिबु तमामु अहम ॻाल्हि करे वियो त जेका नेशनल बिल्डिंग थिए थी, नेशनल बिल्डिंग में रुॻो इंफ्रास्ट्रक्चर न आहे त बिल्डिंग्स हुजनि, सिस्टम्स हुजनि, पर जेका ह्यूमन डेवलपमेंट आहे, वरी ह्यूमन डेवलपमेंट में बि जेका इंटेलेक्चुअल डेवलपमेंट आहे, आइडियोलॉजिकल डेवलपमेंट आहे, फिलासॉफिकल डेवलपमेंट आहे, इहो आहे बेसिकली क़ौम खे हिकिड़ो बूस्ट ॾींदी आहे, अॻियां खणी ईंदी आहे। त सिंध में तव्हां ॾिसो केतिरा ई राइटर आहिनि, पर उहे लेखक, उहे फिलासफ़र घटि आहिनि जिन नैरेटिव्स डेवलप कया। हिकिड़ो अंग्रेज़ी जो लफ़्ज़ आहे ॾाढो ज़बरदस्त, नैरेटिव, जंहिंजी अॼुकल्ह इहो तर्जुमो कढियो अथनि उर्दू एंकरनि बयानिया, पर नैरेटिव वारा तव्हांखे राइटर्स घटि मिलंदा। मूं जॾहिं जॾहिं बि पढ़ियो ख़ाकी साहिब खे, रिसाला हुजनि, संदसि इंटरव्यूज़ हुजनि नंढे हूंदे खां, या संदसि किताब हुजनि, उन में तव्हां ॾिसंदो त हुन हमेशह नैरेटिव्स ते डिस्कस कयो आहे। पर जेको ड्रॉबैक आहे, जीअं इमदाद साहिबु चयो त हिकु पासे एॾो ज़बरदस्त नज़रियाती बहस थो करे शयुनि ते, ॿिए पासे हुनजे अंदरि में जेको हिकिड़ो सिंधूअ सां प्यारु कंदड़ हिकिड़ो जेको ॿारु वेठो आहे न, जेको सब्जेक्टिव आहे, जेको वरी चए थो बाबा इहे साइंस वाइंस अकुल इल्म खे ॻोल्ही हणो, ऐं जीअं चयो हफ़ीज़ त उथी बीह रहियो ई ॻाल्हियूं शुरू करे ॾिनई। त हुनजी सब्जेक्टिविटी थोरो किथे किथे एतिरो हावी आहे हुनजे फ़िक्र ते, हुनजो जज़्बातीपन, हुनजो जीअं साईं जो ज़ाती दोस्त न्याज़ साहिबु चयो, हुनजो चिड़चिड़ोपन या हुन जी तबियत में हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो मिज़ाज जो जेको ज़ाहिर आहे उहो जेनेटिकली उहो हुन पे तब्दील थी सघियो, पर उहो हुनजी सब्जेक्टिविटी बि हुनजे इलाही इल्मी कम खे ईअं खणी चऊं त अंडर यूटिलाइज़ करे वई। गाॾी खाधो कंहिं दौर में हिकिड़ो सिंध जो अहिड़ो हाइड पार्क हो, मुंहिंजो पाड़ो आहे पुराणो खोखर पाड़ो, जिते असां इहे सभु माण्हू ॾिठा, ऐं इहा वॾी ख़ुशनसीबी आहे, तस्करो थियो इलाही माण्हुनि जो। हिकिड़ी गिटी में तारिक अशरफ, गुलाम नबी मुग़ल, ॿी गिटी में ॾिसो त मज़हर सिद्दीकी साहिब वारा, सुराज साहिब वारा, मूसवी घराणो, हेॾा मदद अली सिंधी जो घरु, वरी केॾी केॾी महिल नंढे हूंदे पाड़े में इहा ॻाल्हि ईंदी त साईं जी एम सैयद को यार मोहम्मद शाह साहिबु आहे, उनजे घर आयो आहे, त हेॾा नसीर मिर्ज़ा, रेडियो पाकिस्तान, आगम, न्याज़ हुमायूनी साहिबु, ॾा हलिया वञो, नजम अब्बासी साहिबु। त पाड़ो अहिड़ो जिते असां मुख़्तलिफ़ आइडियोलॉजिकल जेके कंट्राडिक्शन्स या जेके आइडियोलॉजिकल जेके नैरेटिव्स आहिनि सिंध जा, उन्हनि जो असां हिकिड़ो जंक्चर ॾिठो, हिकिड़ो चौराहो ॾिठो जंहिंमें सभु अची मिलंदा। हेॾा घिटीअ में पलीजो साहिबु, फाज़ल राव साहिबु, अवामी किताब घर, त इहो हिकिड़ो अहिड़ो चौराहो हो जिते सॼी सिंध जा मुख़्तलिफ़ नज़रियाती माण्हू गॾिबा, कम्यूनिस्ट हुजनि, नेशनलिस्ट हुजनि। त असीं बि नंढे हूंदे हिकिड़ो माण्हू हूंदो, हूंदा ई ॿ टे, इहो ओरिएंट जे पासे में बुक स्टॉल हुआ, पोइ उहो बीठे बीठे 10-12 मैगज़ीन ईअं वर्टिकल रीडिंग, हिकिड़ो ट्रम आहे वर्टिकल रीडिंग, हीअं करे पढ़ंदो, अख़बारूं त हीअं छंडे छॾींदो, पोइ तबसरा एॾा कंदो, पोइ असांखे ख़बर ई कोन हूंदी केरु हूंदो, पोइ अज़ीज़ गोपाल साहिबु या हसन मुश्तबा साहिबु या नसीर मिर्ज़ा साहिबु, पोइ हुन खां पुछंदासीं इहो केरु आहे जेको हेॾो बीठे बीठे 2 मिंटनि में इहो 50 किताबनि ते एॾो तबसरो, चवंदा बाबा इहो ख़ाकी जो हिसाबु आहे, महिरबानी करे रुॻो ॿुध न ॾे। त हुनजो जेको पढ़ाई ॾांहुं शौक़ु, जीअं न्याज़ साहिबु चयो, ऐं इंटरव्यूज़ मां तव्हांखे अंदाज़ो लॻाए थो सघिजे त हिकिड़े पासे इंटेलेक्चुअल रीडिंग तमामु घणी, ॿिए पासे माण्हुनि खे फलोरींदो। त मुंहिंजे ख़्याल में अहिड़नि माण्हुनि खे यादि कजे, किताब बि आणजनि, ऐं हफ़ीज़ साहिबु वरी सब्जेक्टिव ॻाल्हि करे वियो त नावल अचे, त मूं आज़ाद साहिब खे चयो मुंहिंजो नावल न अचे। अहिड़े माण्हूअ जे कम ते जीअं इमदाद साहिबु चयो त अॼु बि सिंध जो बुनियादी जेको कॉन्फ्लिक्ट आहे, या सिंध जो बुनियादी सुवाल इहो आहे त सिंध हाणे केॾांहुं वेंदी, आज़ादु थींदी, कन्फेडरेशन में हूंदी, फेडरेशन में हूंदी, पार्लियामेंटी डेमोक्रेसी सिंधनि खे बचाईंदी,
असां अक़लियत में वेंदासीं, अक्सरियत में रहंदासीं, असांजो हक़ हाकिमियत, असांजी मिल्कियतूं अॼु बि तमामु तर पार्टियूं, लेफ्ट जूं हुजनि, राइट जूं हुजनि, सेंटर जूं हुजनि, कंहिं वटि इन ॻाल्हि जो हल न आहे त सिंध जी अॼोकी जेका सिंध आहे उहा जेका 10, 20, 30 साल अॻियां जंहिं शेप में बीहंदी उहा कहिड़ी पॉलिटिकल आइडियोलॉजी ते बीहंदी, कीअं मिसाल तौरु आज़ादी घुरिजे त उनजा पैरामीटर्स कहिड़ा आहिनि। आज़ादी त जेॾीमहिल इराक ते हमिलो थियो ऐं कुर्दनि खे अमेरिकन्स चयो त बाबा हाणे कुर्दिस्तान पंहिंजो ठाहियो, हुननि चयो हाणे त असांखे अहिड़ी आज़ादी खपे न जेका ईअं तव्हांजी पेंसिलुनि ते ठहियलु हुजे, जेका असांजे इंडिजिनियस स्ट्रगल मां न फुटी निकिती हुजे, अहिड़ी त आज़ादी खपे न। आज़ादी उहा जंहिंमें डेमोग्राफी खपे या आज़ादी उहा जंहिंमें वसीला खपनि। हाणे त ड्रोन अटैक अची वियो आहे, हाणे त जेको आज़ादी जो तस्वुर हो त हिन टेबल जेतिरो वतन खपे, उहो टेरिटोरियल जेका इंटीग्रिटी आहे उहा त जेके IR जा स्टूडेंट्स वेठा आहिनि तव्हांखे ॿुधाईंदा, उहो त दुनिया में कॉन्सेप्ट ई ख़तमु थी वियो टेरिटोरियल इंटीग्रिटी जो। हाणे हिकिड़ो ड्रोन आहे 50 मुल्क लताड़े हलियो थो वञे, त आज़ादी कहिड़ी? इहो ख़ाकी साहब जो सुवालु अॼु बि बुनियादी सुवालु आहे जीअं अंदाज़ साहब चयो। ऐं मुंहिंजे ख़्याल में नावल लिखण जे बजाए हुन जे कम ते साइंसी, इल्मी, फ़िक्री ऐं इंतिहाई हिकिड़ो अक़िली मंतकी क़िस्म जे अभ्यास जी ऐं तनक़ीदी अभ्यास जी ज़रूरत आहे। नौजवान ख़ासि तौर ते ॿियनि उहे सभिनी मकालनि खे, उन्हनि सभिनी कमनि खे वरी रखनि। असीं बि सेंटर राइट जी पार्टियुनि में हूंदे अॼु बि पतोड़ियूं था त आख़िर सिंध पार्लियामानी डेमोक्रेसी में जे बचंदी त पोइ PP आहे पार्लियामानी डेमोक्रेसी में, जे उन खे था छॾियूं त केॾां था वञूं। क़ौम परस्त पार्टियूं जेके पार्लियामानी डेमोक्रेसी में उन्हनि जो अछो मथो लॻो पियो आहे। रुगो हैदराबाद जी जेका डिलिमिटेशन थी आहे, इलेक्शन कमीशन जी वेबसाइट ॾिसो, 250 एतिराज़ात आहिनि। 250 एतिराज़ात ई उर्दू स्पीकिंग आबादी जा आहिनि, हिकिड़े सिंधीअ जो एतिराज़ न आहे। 6 सूबाई असेंबली जा तक आहिनि, 2 क़ौमी असेंबली जा तक आहिनि। किथे न असांजा उहे दोस्त जेके चवंदा त पार्लियामानी डेमोक्रेसी में सिंध बचंदी, त इहे तमामु हिकिड़ा बुनियादी सवाल आहिनि जेके ख़ाकी साहब सॼी उमिरि मत वणंदो रहियो, रोईंदो रहियो ऐं उन ते बहस कंदो रहियो। पर सुठी ॻाल्हि इहा त लिखत में बहस कई, शयूं डॉक्यूमेंटेड आहिनि, वरी पाण उन्हनि डॉक्यूमेंट्स खे अॻियां रखी नवां बहस जोड़े था सघूं, नयूं पेशकदमियूं जोड़े था सघूं। ऐं न्याज़ साहब वारी ॻाल्हि ते ॻाल्हि ख़तमु थो कयां त भले कपिड़ा मेरा हुआ, पर हुन जे ख़्याल में, हुन जे ख्वाबनि में जेका अछी उजरी सिंध हुई, उहा सिंध पंहिंजे ख्वाबनि जी अल्टीमेट सिंध पंहिंजे ख्वाबनि जी उहा आहे। तंहिंजे करे पाण सभिनि खे उन सिंध लाइ वधाइणु घुरिजे, उन सिंध लाइ कमु करणु घुरिजे। तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी साईं। सिंध मुक़दस अक़ीदो ऐं ईमान आहे, सिंध इंजील, गीता ऐं क़ुरान आहे। सिंध आहे पंहिंजो अजो ऐं अमन, पाण खे हाणे आज़ाद घुरिजे वतन, सामराजी ॿुधा भोंकंदा भल वतन, पाण खे हाणे आज़ाद। इहो केरु आहे? इहो ख़ाकी जोयो आहे। सिंध मुक़दस अक़ीदो ईमान, सिंध इंजील, गीता ऐं क़ुरान। सिंध असां लाइ एतिरी मुक़दस आहे जेतिरी असां लाइ इंजील, सिंध असां लाइ एतिरी मुक़दस आहे जेतिरी हिंदुनि लाइ गीता, सिंध असां लाइ एतिरी मुक़दस आहे जेतिरो मुस्लमाननि लाइ क़ुरान। सिंध इंजील, गीता ऐं क़ुरान आहे। सिंध आहे पंहिंजो अछो ऐं अमन, पाण खे जॾहिं पाकिस्तान ठहे बि मां पंहिंजी मोहतरमा खे वठी वञणु नाराज़ थींदी हूंदी, थोरो मज़हबी ख़्याल जी घणी आहे। पहिरियों दफ़ो मूंखे स्टेज ते ॿुधी ज़िंदगीअ में न ॿुधो आई बि कोन्हे, पहिरियों दफ़ो आई आहे। क़ुरान मथे ते कयूं त इस्लामी निज़ाम ॾींदासीं पाकिस्तान में। क़ुरान मथे ते क़ुरान कयूं त सभिनी मुस्लमाननि खे बराबरि जा हक़ ॾींदासीं। सभई मुस्लमान बराबरि हूंदा। हिंदू असांजा हक़ खाई था वञनि। पाकिस्तान ठाहियो, सिंधियो असां सां गॾियो, पाकिस्तान ठाहियो, सभिनी मुस्लमाननि खे हाकिमियत जो हक़ ॾींदासीं। उन महिल अंग्रेज़नि सां गॾु पंजाबी फ़ौज गोलियूं पई हलाए हुरनि ते, हिते क़ुरान पिया खणनि असां क़ुरान। हुरनि जे जिन ज़मीननि ते कब्ज़ो कयूं, हुरनि जे जिन घरनि ते कब्ज़ो कयूं, अंग्रेज़नि सां गॾिजी पाकिस्तान ठहण जो हिकिड़ो बि न मोटायो।
अरे कुछ न जो घर त मोटाए ॾियो, अरे कुछ न जो ज़मीन त मोटाए ॾियो, अरे कुछ न जो संकट में त निकिरो जान छॾियो, उते अञा वेठा आहिनि। जो केरु परे दशरफ हो न, ॼायो सागर में हो, पिण हवालदार हो, हिते अंग्रेज़नि वठी आया पंजाबी हवालदार। अल्फम पेपर हिते पढ़ियो, BA सिंध यूनिवर्सिटी मां कई ऐं ग्रेजुएशन। वज़ीर आज़म थियो त चयो में पोटो हारियूं, जरदारी ने पोटो हारियो पर एहसान किया है, उसका एहसान मानो, वोट मारो वोट। सॼी ज़िंदगी सिंध जो खातो हिन असां बाबा तव्हां कोई जहिड़ो न आहे। असांखे ख़बर आहे तव्हां आला पाए जा ठग आहियो, तव्हां क़ुर खणी फिरी आयो, तव्हां वचन ई खणी। उन करे तव्हां चयो पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह होता है। पाकिस्तान ठाहियो घर में भाई मान, असां सभिनी जो पाकिस्तान जो मतिलबु ला इलाहा इल्लल्लाह हूंदो, पर पाकिस्तान ठाहिण खां पोइ असांखे छा मिलियो, गोलियूं, कोड़ा, फटका, मार्शल। उन करे खाकीअ जो पाकिस्तान जो मतिलबु छा, कोड़ा फटका मार्शल, फायूं फटका मार्शल। या फायूं मिलंदियूं, या गोलियूं मिलंदियूं, या चिच ॾियल लाश। हाणे आयासीं ₹190 टैक्स दो। मां चयो कि पिछले महीने 120 दिया है, बढ़ गया, मां जो 500 का होगा। वरी अॻियों आयासीं ₹30 टैक्स दो। मुझे पुट बहस क्यों, कराची से आ रहे, जल्दी मां चयो मां दे टैक्स दे लायूं त अंदरि गोलियूं, बाक़ी गदर ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे, जेको चवंदो भरे ॾे। राइट्स जी ॻाल्हि न कयो, टैक्स जे ॻाल्हाइणो आहे भरे। बीमार आहियां, सिंधो खे इतबार न आहे, ॻाल्हाईंदो आहियां छा मुंहिंजी ईंदो, मां ख़बर हुई तकीड़ कराईंदी, इन करे देरि बि कंहिं पर न छॾी। खाकीअ सां इहो ॿुधंदा हुआसीं, साईं न मां खणां थो मिठा, इहो ॿुधंदा हुआसीं। जीजीअ ॻायो हो नी, पाण खे हाणे आज़ादु घर जे वतन, साम्राजी कुता भौंकंदा भॻ। जीजी ज़रीना ॻायो, जीजी ज़रीना ऐं ॿुधोसीं, चवंदा हुआसीं खाकी वॾो शाइर आहे। पोइ असां सिंधो सिंकलाब तन साईं कढी छॾियो असांखे। हाणे मयारां कहिड़ियूं आयसर साहिबु नाराज़ थियो, पोइ असां सिंधो सिंकलाब तंज़ीम ठाही, उनजा 2 बदलनामा आया, थोरी गलगलती सिंधु, ख़ासि तौर पाकिस्तान जबरी लाइ वॾो बड़ धकियो, छो जो असांजे साम्हूं चैलेंज खणी आया त ड्राड़ खणंदा या पली जे वेंदा, साबित कयो पाकिस्तान जबरी लाइ को ॻाल्हाए। जॾहिं थीसिस लथी त गलगलती, गलगलती त काफ़ी माण्हू मुतवजा थिया, खाकी बि मुतवजा थिया। इदरीस खान जो मिलण वियो खाकीअ सां, इदरीस चई पंहिंजो को सुठो दोस्त अची, उहो मां सां ॻाल्हाए। इदरीस मूंखे चयो तूं वञी ॻाल्हाइसि, ॿियो खाकीअ खे मुतमिन न करे सघां। मां ठीकु आहे, सकरेंड में रहंदो हो न, पहिरियों अधी मां तव्हांजी सकरेंड वारी जाइ में आयुमि, अधु जाइ हेॾे ई अधु ॾेई, ॿार हिन अध में रहंदा, हेॾो खाकीअ जो ताके हुते आयो। मूंखे सादो लॻो हफ़ीज़, ईअं त रियासत जे लाइ छा थो, सादो इन करे लॻो जो जॾहिं मां खाकीअ सां कचहरी कई ऐं मार्क्सिज़म ते ॻाल्हायोसीं, मार्क्सिज़म में क़ौमी सवाल ते ॻाल्हायोसीं, त मां चयोमांसि खाकीअ सां त सिंधोस में वठां, सादो इन करे हो जो हिन लेवल जा माण्हू नखरा कंदा आहिनि, 5 चकर ॾियारींदा आहिनि, खाकी सुभाणे गॾिजी कमु कंदा,
कमु करिणो आहे त करिणो, गुनाहे करिणो, इहा खाकी आहे सिंधूस में। वो कुंभर घड़ो ठाहींदो आहे न, वो आख़िर में कना बचंदा आहिनि। इहो ॾुखियो कमु हूंदो आहे कना विझणु, चवंदा आहिनि पके घड़े में त कना हूंदा आहिनि, विझ त निकिरी आहे, वो माओ खाकी हुन में कना विझ। सिंध में क़ौमी सवाल मार्क्सिज्म में इन ते बहस या खाकीअ कयो या मां पूरी सिंध में जेको बि लिटरेचर जेकॾहिं तव्हां मिलंदो असां जंग त सिंध में क़ौमी उन में मार्क्सिज्म में क़ौम परस्ती ऐं क़ौमी आज़ादी बुनियादी हक़ मञी वई आहे। सचो कम्युनिस्ट वतन जी ॻाल्हि कंदो, बाक़ी जेको काउटस्के जो पोइ लॻ हूंदो उहो त वरी जर्मन हाकिम फ़ौज जो माण्हू हो न, हाकिमनि सां गॾु वेठो। लेनिन तोखे शर्म नथो अचे, तूं काउटस्की दिफ़ाए वतन जी ॻाल्हि थो करे, तोखे शर्म नथो अचे। जर्मनीअ खे कहिड़ो ख़तरो कोन्हनि एशिया ऐं अफ्रीका जे कानूननि खे जिन ते तव्हां हमला था कयो ऐं दिफ़ाए वतन में तूं जर्मन जे ज़ालिम छापुरनि सां गॾु वेठो आहे ऐं पोइ चवे थो त मां दिफ़ाए वतन जी जंग थो कयां। लेनिन त गारियूं ॾिनियूं हुअसि। असां सिंध जो जेको मंशूर ठाहियो हो, दिफ़ाए वतन जूं ॻाल्हियूं असां जहिड़ियूं मज़लूम क़ौमूं कनि। हिकु हींअर अमेरिका में वरी दिफ़ाए वतन शर्म नथो अचेनि, चइनि क़ौमुनि जे बदिरां बंदूक खणी वेठा हो, तव्हांखे दिफ़ाए वतन जी ॻाल्हि कंदे शर्म नथो अचे। ख़ैर बहस न आहे हिन सां, असां हाणे सभु बहस छॾे ॾिना। सिंधो इनक़लाबी तंज़ीम जेको मंशूर माए खाके ते कयो, उन में सियासी तव्हां कोन रखी, मुर्शिद मां सही ॿुधायां, सियासी सकाफ़त इक़्तिसादी तव्हां रखी, जागराफ़ आज़ादी न रखी, असां रखी पोइ खयूं जीअं सिंध पोइ शामिल कई। खाकी बि कराई हुननि, खाकी ॿियो जीअं सिंध में सियासी सकाफ़ती इक़्तिसादी ऐं जागराफ़ आज़ादी उन ते असांजा दोस्त थी चयूं त मार्क्सिज्म में जागराफ़ आज़ादी थी, सियासी सकाफ़ती इक़्तिसादी मञूं था, मार्क्सिज्म में जागराफ़ आज़ादी न थींदी आहे। मूं हिकिड़ो नंढो कोटेशन पेश कयो, क़ौमों का हक़े ख़ुदि इरादत और क़ौमी सवाल का। मूं जो लेनिन जॾहिं ख़ुदि इरादत क़ौमुनि जे हक़े ख़ुदि इरादत जी थो ॻाल्हाए त लेनिन वाज़े लफ़्ज़नि में इहो थो चवे त अगरि ख़ुदि इरादत की सही और ठोस लफ़्ज़ों में लफ़्ज़ी शोबताबादी न करे, दोहरा लफ़्ज़ों पर काउटस्के जा माण्हू अहिड़ी लफ़्ज़ी शोबताबादी कंदा। अगर हम लफ्जी शोबताबादी न करें और हक़ खुदा खुद इरादत को ठोस लफ्जों में माना करें तो उसका मकसद है अलहदा और आज़ाद रियासत का क़याम, किसी वफाक के साथ नहीं, किसी कॉन्फिगरेशन के साथ नहीं। अलहदा बुधो जागरा फेरा जी के को सिंगल जमन आहिनि जावा अलहदा वो खाके जो न मतो न भास सजायो ते इन्हनि खे संतोष ॾिसूं त घणा ॾींहं था संभाल। उन वक़्त में इहो केरु हो जंहिंजो ज़िक्र कयो हुई कासिमाबाद वारो, मां नालो थो खणां, मां छो ॾिजां कासिमाबाद में रहंदो हूंदो। कादिर मक्सी उन वक़्त में तरक़ी पसंद पार्टी जी त्रिमूर्ति मुनवर लगारी, कादिर मक्सी, आसिफ बाला, ये टई माण्हू खाकी वठी ईंदा त असांखे मार्क्सिज्म पढ़ा ऐं खाकी हिन जी शकरनि ईंदा ऐं खाकी हिन जी सख़्त लड़ाईंदी वई। मूंखे चई इहे टे माण्हू मूं वटि अचनि था, इहे मार्क्सिस्ट बुनियादनि ते सिंध जे क़ौमी आज़ादी जी ॻाल्हि कंदा, मार्क्सिज्म पढ़नि था मूंखां। हूअ मुंहिंजो इरादो संतोष में वठी ईंदुमि हिन सॼी कोट खे, पर हाणे असां पाण उॾे था। तूं चईंदो हलूं था, खाकी हुते साञा रिसालो कढियो, असां ॿिन्ही गॾिजी कढियो। साञा में कादिर मक्सी की चीक मिलाई, इन माण्हू खे चीक वीरा पढ़ाइण वारो न त औकात छा, सिंध जो चीक वीरा कादिर मक्सी खे पढ़ाइण वारो खाकी जो छलियो मांसि त माण्हुनि खे लक़ब न ॾे। पोइ छा थियो, सिंध दोस्त वारनि खे जागरा फैलाइण जी गोरी पइजी वई। कादिर मक्सी खे फ़िक्रे जीएम सॼे सॼो देश पूरो कयो ऐं मां खाकीअ खे ॾिठो, ग़रीब माण्हू हो खाकी
कोरियक माण्हू इहे जेके बि मां तव्हां जॻहियूं गीत पढ़िया पाण खे हाणे आज़ादु घुरिजे वतन या कोड़ा फटका मार्शल हिकिड़ी शुगर मिल में कमु कंदो हो। शुगर मिल में कम ते पीड़ाई थींदी आहे, मशीन ते कमनि चाढ़िबो आहे, पोइ खाकी कमनि बि चाढ़ींदो हो मशीन ते, सॼी ईमानदारीअ सां ड्यूटी बि ॾींदो हो ऐं पूरी तवजह सां इहा शाइरी इहो कंहिं बि माण्हू जे फन जे महिराज जो कमाल पोइ जॾहिं सिंधोस खां पोइ जॾहिं कादर मक्सी क़ौमी आज़ाद हथ थो खणे त इहे ई लफ़्ज़ चाहींसि त हिन खां अॻु तारीख़ थोका हाणे मां हणी थो छॾियां खाकीअ कॾहिं बि क़ौमी आज़ाद ग़रीब माण्हू कॾहिं बि क़ौमी आज़ाद या लखनि ते न हज़ारनि ते न कहिड़ो तमामु घटि माण्हू हूंदा आहिनि छो जो असां मार्क्सिज़म इहो ई पढ़ियो आहे त हर सचो कम्युनिस्ट खाकी जॾहिं सान्या कढंदो त कराची छो जो सान्या कराचीअ मां छपी प्रिंटिंग उते थींदी, तव्हांजो नूर अहमद कंपाइल कंदो हो, सॼो कमु उते थींदो हो। आख़िर में प्लास्टिक कोट जेको बि कमु सॼो उते ई करे पोइ पर्चो मार्केटिंग ऐं इहो सॼो अरसो जॾहिं कराची में अची रहंदो त मुंहिंजे घर में रहंदो। हीअ माई जेका आहे न उहो मां निंडी आहियां निंड बि वठी वेंदी त सुबुह जो खाकीअ खे नाश्तो खाराए मार्केट वेंदो वञण खां नाश्तो खाराए मां वधीक ख़िदमत खाकी न सिर्फ़ु खाकीअ जी पर सिंध जे हर क़ौमी कारकुन जी हिन सां मुंहिंजो 40 वरनि जो साथ आहे ऐं 40 ई वरे हिन लोला थकिया आहिनि मां सिंध जो क़ौमी अॼु बि सारे बि शायदि आहे त जॾहिं ईंदो आहे घर पोड़ी थियो या बोटी खाने में नथी बीहे पर पोइ बि जॾहिं सारंग घर ईंदो आहे त शायदि आहे तुंहिंजो पहिरियों मानी खां पोइ आहे ईअं छो आहे? ही ख़ामोश किरदार आहिनि, ही ख़ामोश किरदार आहिनि जिन सिंध जी आज़ादीअ में 40 साल छो खाकी जो जॾहिं मां तारीफ़ करायां थो त उन में मुंहिंजो पंहिंजो तारीफ़ शामिल आहे। खाकी अदा उहो माण्हू हो सिंधोस जा कन आहिनि खणिया कादर मक्सी खे ची गवीरा जे रुतबे ते न पहुचायो। उन खां पोइ जॾहिं बशीर ख़ान ते वियो त बशीर ख़ान खे बि गोद में विहारे सियासत ऐं सिंध जो गोरीला कमांडर शफ़ी बुरफ़त खाकीअ जे गोद में पहुची निकितो। ही उहो माण्हू हो जंहिं सिंध जे सियासत खे पंहिंजे गोद में पालियो। ही उहो माण्हू हो जंहिं आज़ादीअ जे नारे खे पंहिंजे गोद में पालियो। ही उहो माण्हू हो जंहिं क़ौमी आज़ादीअ जी फ़िक्र खे पंहिंजे गोद में। अॼु उन माण्हू जी वरसी आहे। उन करे जॾहिं दावत मिली त मोहतरमा खे चुन तुंहिंजूं वॾियूं ख़िदमतूं खाकीअ लाइ। उन करे खाकीअ जी पहिरीं वरसी हलण तुंहिंजो हक़ आहे। तव्हांजी महिरबानी वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त तमामु घणनि माण्हुनि हिते ॻाल्हायो आहे ऐं उनजे कंहिं पहलूअ खे उन्हनि छॾियो न आहे के ज़ाती पहलू हुआ के सियासी पहलू हुआ के उनखे पढ़ण वारनि जा ख़्यालात हुआ।
आउं सिर्फ़ु एतिरो चवंदुसि पंहिंजे वतन सां मोहबत करणु, पंहिंजी धरतीअ सां प्यारु करणु, इहा साॻ त सभिनी खे नसीब कान थींदी आहे। कई अहिड़ियूं क़ौमूं हिते आहियूं, हिते रहियूं, पर हिन धरती में न थियूं, किथे ई न रहियूं। पोइ ॿाहिरिनि मुल्कनि में यानी किथे रहियूं, किथे दफ़न थियूं, किथे पौधा हासिल कयूं, पर धरतीअ सां हुनजो वास्तो न रहियो। भई धरतीअ सां प्यारु करण वारा माण्हू उन्हनि खे हीअ धरती हमेशह ॻाईंदी रहंदी। लेकिन ज़रूरी इहो आहे त हिन क़िस्म जूं महफ़िलूं साईं तव्हां ॻाल्हाइणु छॾियो, अॼु तव्हां ॻाल्हाइणु छॾियो, हाणे मूंखे ॿुधो न, तव्हां अॼु ॿुधोसीं असां ॿियो कयूं, भाई वेझो कंदुसि ऐं वेझो ॿुधो। त असुल ॻाल्हि इहा आहे त जिन नज़रियात ते असीं ॻाल्हि करियूं था उन नज़रियात लाइ कहिड़ो फोरम हुजे, जेको फोरम वरी उनजी डिस्ट्रीब्यूटरीज़ हुजनि ऐं उनजी आख़िरी पहुच उन्हनि माण्हुनि ताईं हुजे जिन खे कणिक पोखणु अचे थी, कणिक रुअणु अचे थी, अटो ठाहिणु अचे थो, पर कणिक जी साइंटिफिक ज्ञान खे कान्हे। उन्हनि ताईं हीअ ॻाल्हियूं डायरेक्ट पहुचंदियूं, कोन सम्झंदा, कोन ॿुधंदा, 40 साल 60 साल 100 साल कोन जज़्बात पंहिंजी जॻह ते। तंहिं करे आउं इहा सलाह ॾींदुसि ताज खे बि जेको पाण महसूसु थी आहे किथे, त हिन क़िस्म जा के लेक्चर्स रखाए, जेके नज़रियाती लेक्चर्स रखाए। बाक़ी जेका ॾींहुं मल्हायोसीं उन में एतिरनि माण्हू ॻाल्हायो जो आउं सम्झां थो 50% हिन जो सफ़ा न ॿुधो, न सम्झो। ऐं सचमुच त हिन सां तमामु घटि मुंहिंजी मुलाक़ात रही, कंहिं बि सिलसिले या वास्ते में कान हुई, सकरनि जे दुकान जे वास्ते में रही, किताबनि जे दुकान जे वास्ते में। मूंखे अॻे बि मूं अफ़सोस ज़ाहिर कयो जेकॾहिं सिंधी ज़िंदगीअ में का मुलाक़ात थिया त उन सां ॻाल्हि ॿोली थियणु, पर सियासी माण्हू आहिनि कोन, सियासत में सम्झाईंदा। असांखे सम्झायो वियो त सियासत इबादत आहे, असांखे सम्झायो वियो जीअं मज़हब जेको आहे सो इंसान ऐं अलाह जे विच में ॻंढापो आहे, तीअं सियासत इंसान ऐं इंसान जे विच में ॻंढापो आहे। पर असां उनखे हमेशह कुबतड़ ॾिठो ऐं ॾिठोसीं सियासत कई, पोइ उन्हनि मां तमामु घणा अहिड़ा निकिता जिन जेकी हासिलु कयो सिर्फ़ु पंहिंजे लाइ हासिलु कयो, बाक़ी जिन जे लाइ विढ़िया ऐं जिन जा नाला वठी विया उहे बुख कटींदा रहिया। अॼु बि उन हालत में इंडिया में असां पंहिंजे जमे वठी था। साईं ताज साहिबु हिकिड़ो डॉक्टर अज़ीज़ साहिब हिकिड़ी ॻाल्हि कई, ताज यार ताज घुराई दमादार या ॿुधी वेंदो। अज़ीज़ साहिब हिकिड़ी ॻाल्हि कई, उहा थोरी गौर करो ॻाल्हि आहे। ऐं आउं त वेठे वेठे तव्हांजो सीनियर थी वियो, तव्हां सभु सीनियर आहियो, ऐं वेठो आहियां त केरु सीनियर आहियां, पर इहे अदबी संगत जा जेके ॿ चवंदा धड़ा थिया आहिनि, साईं चवंदो ॿिन्ही खे कननि मां झले ऐं तव्हां हिनखे सुधारियो। मूं ॾिठो त ॿिन्ही खे कन आहिनि कोन, हाणे उहे सामा झले उन्हनि खे गॾिजे। त इहा ॻाल्हि जेका असां सभिनी खे गॾिजे सम्झणु खपे। पर इहो ॿुधाए तव्हांखे त अदबी संगत में अॻे बि धड़ा थींदा रहिया, पहिरियों दफ़ो कोन्हे, 2-3 तमामु सीनियर त असां ॾिठा। हिन भेरे अदबी संगत तमामु घणे अरसे खां पोइ गुज़ार थी, इहो ई सबबु आहे त आउं तव्हां सां गॾु वेठो आहियां। जेको असां 30 साल अदबी संगत जो नालो बीठा ई कोन आहियूं, छो जो उन अदबी संगत जे नाले में अहिड़ा माण्हू वेठा हूंदा। हाणे जेके अदब जा वास्तेदार आहिनि त असांखे खपे त ध्यानु ॾियूं ऐं उन्हनि ॿिन्ही जे विच में या त ॿिन्ही में शामिल थी वञूं, चङड़े वांगुरु, या हिकिड़े सां शामिल हूं, ॿिन्ही सां शामिल हूं ऐं पाण में वॾी लेवल ते विढ़ंदा आहियूं त असां उन्हनि खे न लॻायूं ऐं असांखे ॿिन्ही जुड़ंदा ख़्याल वञूं। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त हीअ जेके माण्हू जा नाला वठूं था, काफ़ी कई शमशेर छा छा शेख बनायूं था, उहे शेख छा छा कमाई जो ज़रियो आहे,
लखनि माण्हुनि जी कमाई मिलंदी आहे, तंहिं करे हले पियो। न त असांजी क़ौम में असां वटि बुनियादी ईअं चइजे त धरती जो अहसासु एतिरो ज़बरदस्त आहे ऐं धरती सां आहे त उन में असांखे घणियूं ॻाल्हियूं सोचियूं आहिनि, असांखे न पर उहे सोचियूं जेके NGO जे नाले में लखे करोड़ रुपया ख़र्चु कराइनि था, ख़र्चु कनि था पिया, पर उन खां पोइ असांखे फ़ाइदो नज़र कोन थो सवाइ हिन जे जॾहिं पुछंदा अॼु असीं फिनलैंड में वञूं, थाईलैंड में वञूं, हॉलैंड में वञूं, हिते कहिड़ा सिंध जा मसाला, सिंध जे सवाइ जा मसाला, सिंध हुननि जा मसाला हल था रहनि या ख़ुदा ख़बर या हुननि जे पाणे मां त सभिनी जो कुझु घुराइणो आहे। हीअ महफ़िल में हेतिरी सारी वॾी वेंदी आहे, तव्हां में ॻाल्हाइणो आहे, हिनखे ॿुधो आहे ऐं हिन में मुंहिंजी सलाह इहा आहे त परमनंट यादि रखण लाइ इहो रोज़ जो लॻातार यादगार ठाहिण घुरिजे। जेकॾहिं हिन इलाइक़े जो विटाई नगर जो वस्तु अहिड़ो आहे जंहिंसां ॻाल्हाए सघिजे, उते खाकी जे नाले सां हिकु लाइब्रेरी खोले या सदन में खाकी जे नाले सां हिकिड़ी लाइब्रेरी खोली वञे जंहिंजा पहिरियां 50 माण्हू 50 जेके हूंदा ॿिया जेके जेका लाइब्रेरी माण्हू जो नालो ॿुधंदा रहे, बाक़ी तव्हांखे न ख़ुशि फैले में न रहे, ख़ुशि फैले में न रहे। जेसि ताईं पहिरीं माण्हू न कंदो, पहिरीं में बचे न वधंदो, ॿियनि मुल्कनि सां, ॿियनि ॿोलियुनि सां, ॿियनि अदबनि सां वास्ते में न रहंदो, तेसि ताईं उनजी मंझीअ जड़ियल जेका वार मिली आहे काश जल्दी शहर मंझीअ वारो अची वेंदो, जंहिंजे वेही जे कमु न थींदो। तव्हां दुनिया सां गॾु रहंदा ऐं जॾहिं दुनिया सां गॾु रहंदो तॾहिं सिंध जी सिंध पंहिंजे अकेली कंदो। सिंधी अदबी संगत जी ॻाल्हि में ऐं सम्झां थो त गोबिंद मालीअ जे वक़्त खां वठी अॼु ॾींहं ताईं सिंधी अदबी संगत जे रूह खे मुतहद रखणु वक़्त जी ज़रूरत आहे ऐं जेके माण्हू सिंधी अदबी संगत खे टुकड़ा करण जो उन्हनि खे सम्झणु खपे। हाणे गुलाम मुस्तफ़ा आहे काउंसिलर सिंधी अदबी संगत हैदराबाद जो, काई ॻाल्हि गुलाम मुस्तफ़ा सोलंकी आहे काउंसिलर सिंधी अदबी संगत हैदराबाद जो। ज़ुल्फ़िकार शाह जेको इलेक्शन में हाराए वियो ऐं जंहिं पहिरें ॾींहं खां वठी जेका सा शिकस्त क़बूल न कई, कंहिंजे चवण ते क़बूल न कई उहा असांखे ख़बर आहे, पर असां किथे बि डिस्क्लोज़ न कई आहे। उहो हिन में लिखे थो अॼु नोटिस ॾिनो अथई त तो जेको सिंध काउंसिल जो इजलास कोठायो आहे उहो गैर कानूनी आहे ऐं तोखे नोटिस ॾिजे थो तूं वज़ाहत कर 20 मिनट में तुंहिंजी बुनियादी मेंबरशिप। हाणे हीउ जेको पाण खे सेक्रेटरी जनरल कोठाए हुनखे इहा ख़बर न आहे त सिंध काउंसिल जो इजलास अहमद सोलंकी सॾायो जेको चूंडियल सेक्रेटरी जनरल ऐं सो बि सॾायो सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ में हो। अञा उनजे चेयरमैन खे जेके हिकिड़ो ॾींहं खे दादो ॾिनो हिते फुलरेजी थींदी ऐं तूं हिननि खे हाल न ॾे, हुनजो तो कोर्ट में केस वेंदो आहे ऐं असां हाणे ही माण्हू सिंधी अदबी संगत जा सेक्रेटरी जनरल सॾाइनि था जेके शिकस्त खाइनि था। हिते 11 फरवरीअ जे इजलास में मुश्ताक फुल यूसुफ सिंधी शामिल आहिनि। जनवरीअ में चूंडूं थियूं आहिनि, उन्हनि में बि शामिल थिया आहिनि। 18 फरवरीअ ते हिते शामिल थिया आहिनि सिंध काउंसिल इजलास में। 5 ॾींहंनि खां पोइ ख़बर थी पई त अहमद सोलंकी गैर कानूनी आहे ऐं हिनखे जॉइंट सेक्रेटरी हुनखे हटाए थो छॾे 5 ॾींहंनि खां पोइ 23 तारीख़ ऐं 11 ॾींहंनि खां पोइ वरी सैदाबाद में 91 माण्हू उताकी घुराए ऐं वरी हुनखे ॿीहर करे ऐं लाखर खे सेक्रेटरी जनरल चूंडियो। बाबा कोर्ट में बि तव्हां विया ऐं गैर आईनी अमल बि तव्हां कयो आहे। हुननि सिंध काउंसिल इजलास कोठायो, हुन में बि माण्हू आया, कारोबारी कमेटीअ में तव्हां ख़ुदि आया ऐं वरी मुस्तफ़ा सोलंकीअ खे नोटिस कढो। अहिड़ा नोटिस ताजवेद ॾींदा, पहिरीं त ताजवेद कढो जेको मेज़बान हो जुरो करे
सोहेल शाह खां त जीअं तो पुलिस जो ऑर्डर करायो साईं हैदराबाद में इजलास पुलिस खपे जान छोड़े जी इहा त ख़बर न आहे त आईजीअ खे कीअं ख़बर पई राति विच में हुन पंजाब सूबेदार खे बदिली करे सुभाणे सुबुह जो मूंखे अज़ीज़ो फोन कई त मुंहिंजी छोकिरी चए थी त मूं एसपी हैदराबाद खे चई छॾियो आहे त हू जेको इजलास आहे उनखे सिक्योरिटी मुहैया कंदा छाकाणि कोर्ट में हुननि चयो आहे त खून रेज़ी थींदी ऐं माण्हू मरंदा तंहिं करे हुन सिक्योरिटीअ तव्हां बाबा सिक्योरिटी जो मुकमल इंतज़ाम आहे हाणे हे थिया आहिनि सेक्रेटरी जनरल हाणे ॿुधायो त सिंधी एसपी संगत खे टोड़े केरु पियो उहे माण्हू जेके शिकस्त खाई रहिया आहिनि जिन वटि वञी हिकिड़ी बची आहे शाहपुर चाकर जी शाद ॿी कोटड़ीअ ते पुलिस वारे जी शाद जिते अक्षरे कोन्हनि खे कान्हे हाणे उहे माण्हू था अची सिंधी अदबी संगत खे टोड़े जूं ॻाल्हियूं कनि अचो इजलास में अहमद सोलंकी सिंध काउंसिल जो इजलास करायो उनजे आगे चई मूंखे हटायो सिंध काउंसिल ॿीहर हुनखे मैंडेट ॾिनो आहे हाणे उन मैंडेट जी जांच मुंतज़र तव्हां आहियो पुलिस जे गाॾियुनि खां सवाइ हली न था सघो सिंध में पुलिस जे गाॾियुनि में माण्हू खे वेहंदा आहियो राजकोट सेक्रेटरी ऐं अॻिला जो काउंसलर उनखे एसपी खां चुकाए गाॾियुनि में थी रहिया हाणे इहो पुलिस वारो राज सिंधी अदबी संगत में न रहंदो सिंधी अदबी संगत सिंधी अदीबनि जी आहे तव्हां अचो हैदराबाद में तव्हां अचो समूहनि शाखुनि में अची माण्हुनि खां पुछो बाक़ी घर में के 4 माण्हू खणी ऐं तव्हां नोटिस कढंदो हिननि नोटिसनि खे असां माहिर फाड़े ॾिना छाकाणि त ही हिकिड़े हिकिड़ो अहिड़ो बख्शियल बाक़ीअ खे बि आयो आहे अहिड़ो अयूब कोसे खे बि साॻा लफ़्ज़ हेॾो ॿुधो बि कोन्हे न कोर्ट में ॾींदा अॼोको ही प्रोग्राम ज़रूरु अव्हांखे पसंदि आयो हूंदो वरी हिकु भेरो ॿीहर हिकु नए प्रोग्राम सां हाज़िर थींदासीं पंहिंजे मेज़बान सारंग जो खे इजाज़त ॾींदा सिंध सलामत साथ सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत समाज इक़्तिसादियात तारीख़ क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि दानिश्वरनि सहाफ़ियुनि उस्तादनि वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था अचो त
गॾिजी सूफ़िन ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।